Hello, Assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Bhari Shaam with me, Kiran Mir. कहिड़ा हाल तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? ऐं अॼु मां ॾाढी ख़ुशि आहियां। अॼु मां ख़ुशि इन करे आहियां जो मां चई सघां थी त मुंहिंजो उस्ताद अॼु हिते मौजूदु आहे, जेको असांजो गेस्ट आहे। बिल्कुलु हर कंहिंखे जेको आहे ख़्वाहिश हूंदी आहे एक्टर थियण जी, एक्ट्रेस थियण जी, एक्टिंग करण जी ख़्वाहिश हूंदी आहे। ऐं जेसीं ताईं तव्हांखे प्रॉपर तव्हांजो उस्ताद न मिले या प्रॉपर गाइडलाइंस तव्हांखे न मिले या त वरी चइजे त तव्हांखे एक्सप्रेशन्स, डायलॉग डिलीवरी या स्क्रिप्ट सम्झाइण वारो न मिले त तव्हां सुठा एक्टर नथा थी सघो। प्लेटफॉर्म त अलाह साईं जी महिरबानी सां ॾाढो सुठो मिलियो KTN, ऐं KTN अचण खां पोइ इहो चई सघां थी त मूंखे किरन अब्बासी ठाहिण वारो जेको जंहिंजो हथु हुयो पोयां उहो हिकिड़ो ई इंसानु हुयो। उनजो नालो आहे अली अकबर पठान। मां हमेशह चवंदी आहियां त अली अकबर मुंहिंजो उस्तादु आहे, छो त हिकु छोकिरी जेका उन टाइम स्ट्रगलर हुई, स्ट्रगल पई करे, उनखे कुझु ख़बर न हुई एक्टिंग जी, डायलॉग्स जी, एक्सप्रेशन्स जी, जस्ट हो आई हुई ऐं कमु करणु चाहे पई। त अली अकबर जेको आहे उन छोकिरी खे ॾिठो, ऑडिशन कयईं ऐं नेक्स्ट डे हिकु वॾो प्रोजेक्ट जेको उन टाइम KTN जो हुयो, नूह राणी, उन में हिकिड़ो ज़बरदस्त पावरफुल कैरेक्टर मूंखे ॾिनो वियो ऐं उन कैरेक्टर जो नालो हुयो नजमा, जेको अॼु बि सभिनीनि खे यादि आहे। उहो ॾाढो नेगेटिव ऐं पावरफुल कैरेक्टर हुयो, जंहिंजे करे किरन अब्बासी थी। त मां ॾाढी थोराइती आहियां, अॼु उहो मूंखे मौक़ो मिलियो आहे त मां पंहिंजे उस्ताद जो शुक्र अदा कयां ऐं उनखे मां वेलकम करणु चाहींदसि, द वन एंड ओनली अली अकबर पठान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। एतिरो चयो आहे मां परेशान थी वियो आहियां त न बिल्कुलु बि इहो तमामु थोरो आहे अली, ऐं सीरियसली अॼु तहे दिलि सां मां तव्हांखे शुक्र अदा करणु चाहींदसि, छो त KTN जो रस्तो ॾेखारण वारो कोई ॿियो हुयो, पर एक्टर ठाहिण वारा तव्हां हुया। न तव्हां टैलेंटेड हुआ माशाल्लाह। उन टाइम बि तव्हांजो टैलेंट हो। मां त सिर्फ़ु उहो ई आहियां त हिकिड़ो टैलेंट नज़र आयो मूंखे ऐं मां उनमें तव्हांखे करेक्टर ॾिनो, बाक़ी त तव्हांजी पंहिंजी महिनत आहे। मां हमेशह चवंदी आहियां, मां हर इंटरव्यू में हर जाइ ते मां चवंदी आहियां मुंहिंजो उस्ताद अली अकबर आहे, इहा हक़ीक़त तव्हांजी ॻाल्हि मोहबत, आहे। तव्हांजो मतिलबु आहे त तव्हां एतिरो मञो था। बाक़ी टैलेंट आहे तव्हां में माशाल्लाह। तव्हां टैलेंटेड उन टाइम बि हुआ जब न बिल्कुलु न्यू आया हो। उन टाइम बि जॾहिं मां ऑडिशन कयो त उन टाइम बि मां बॉस खे चयो हिते त सर, छो त ॿ टे ऑप्शन हुआ उन टाइम, जेके ॿ टे सीनियर हुआ जिन्हनि जो नालो हिते असांखे ॾिनो वियो त हिननि खे वठो, पर मुंहिंजी ख़्वाहिश हुई त न्यू टैलेंट हुजे, छो त मुंहिंजो उन टाइम इहो ई कोशिशि हूंदी हुई त न्यू टैलेंट अचे। त वधीक मुंहिंजे ड्रामनि में तव्हां ॾिठो बि हूंदो त न्यू टैलेंट वधीक हूंदा हुआ। त उहो ऑडिशन थियो ऐं तव्हांजो नसीबु हो, बसि उहो ड्रामो माशाल्लाह पोइ ॿ टे कैरेक्टर जे करे ई एतिरो हिट थियो आहे। हुनमें सभु खां वॾो नालो तव्हांजो बि आहे। सही, थैंक यू सो मच। तव्हां आयो, मूंखे ख़बर आहे त तव्हां माशाल्लाह ॾाढा बिज़ी आहियो। उर्दू साइड तव्हांजे ड्रामास वग़ैरह असां ॾिसंदा आहियूं, शौक़ सां ॾिसंदा आहियूं, ऐं इनफैक्ट तव्हां सां खोड़ कमु बि कयो आहे, चाहे उहो सिंधी मीडिया हुजे, उर्दू मीडिया हुजे। अली जी इहा सुठी ॻाल्हि आहे त जिथे बि अली खे जेको आहे अपॉर्चुनिटी नज़र ईंदी आहे त मूंखे कॉल ज़रूरु कंदो आहे। ईअं न आहे त अली विसारे छॾियो आहे, न बिल्कुलु बि न। भले उहो उर्दू साइड कमु कनि पिया, पर कंहिं बि जाइ ते किथे बि हिननि खे ज़रूरत महसूसु थींदी आहे त हा यार ही कैरेक्टर किरन करे सघे थी, त मूंखे कॉल ज़रूरु ईंदी आहे। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु मां हमेशह चवंदो आहियां, हुते जॾहिं उर्दू साइड ते बि कमु कंदो आहियां त मां KTN जो ऐं सिंधी मीडिया जो हमेशह ज़िक्र कंदो आहियां त शुरूआति जेको असां हिते कई आहे, जेको असां हिते सिखियो आहे, ॾिसो ठीकु आहे टैलेंट हुजे, जीअं तव्हां चयो त टैलेंट हिकिड़ो हो, पर को प्लेटफॉर्म न मिलियो न, पर मिलियो त तव्हां अॻियां इंशाल्लाह अलाह तव्हांखे मौक़ो ॾिनो। असांखे बि सिंधी मीडिया मौक़ो ॾिनो। टैलेंटेड त हुआसीं, PTV ते कमु कयो, फलां कयो, पर KTN ते अचण खां पोइ जेको असां कमु कयो, असां पंहिंजे टैलेंट खे असां साबित कयो, उन खां पोइ ई असांजा रस्ता अॻियां ठहिया आहिनि। सही। त मुंहिंजे लाइ हमेशह KTN जी जेकी इज़त, रिस्पेक्ट ऐं जाइ आहे हू हमेशह रहंदी, छो त हिकु वॾो अरसो, तमामु वॾो ज़िंदगी जो अरसो असां हिते गुज़ारियो आहे ऐं हमेशह सुठे लफ़्ज़नि में असांखे यादि रहंदो। बिल्कुलु। ॿियो अली, हिन वक़्तु छा थी रहियो आहे माशाल्लाह सां? बनो हिकिड़ो तव्हांजो हा हले माशाल्लाह, पियो मुंहिंजो थो, सोप ओनियर हले सीरियल। पियो, ओनियर हले पियो बनो जनासा जियो ते, ऐं कंटिन्यू शूट्स हलनि पियूं, छो त हाणे उर्दू साइड ते माशाल्लाह एतिरो कमु आहे। ॿियो हाणे गैप वारो चकर ई कोन्हे,
हिकिड़ो ख़तमु थींदो आहे ॿियो स्क्रिप्ट तयारु हूंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह बसि हू कंटिन्यू शूट्स आहिनि 3-4 प्रोजेक्ट हींअर अलाह इज़त ॾिनी आहे तमामु वॾा विया आहिनि मुंहिंजा अवॉर्ड वरितो आहे सभु कुझु त शुक्र अल्हम्दुलिल्लाह बसि कमु कंटिन्यू कमु हले पियो माशाल्लाह इहा त सुठी ॻाल्हि आहे त बिज़ी रहो था अच्छा तव्हांजी जेका स्टार्ट थी केटीएन जो सफ़र माशाल्लाह तव्हांजो बि बहितरीनु रहियो आहे त मां चाहींदसि त उन सफ़र जे हवाले सां असांखे थोरो ॿुधायो त तव्हांजी स्टार्ट हिकु सिंधी चैनल में अचानक सां कीअं थी मुंहिंजी शुरूआति त 97-98 PTV सां हुई हुते मूं कमु कयो ऐं मूंखे जेको मुंहिंजा उस्ताद आहिनि मां हमेशह ऑनर चयो आहे जे मूंखे मीडिया में आंदो आहे सईद यारमो शाह जामोट ऐं ॿियो जेको मुंहिंजो वॾो भाउ पीर मौज़म हिननि मूंखे तमामु घणी सपोर्ट कई शुरू में छो त मां शुरूआति फिल्म सां कई हुई हिन जी हिकिड़ी मूवी हुई ऐं मां हू कई हुन खां पोइ मूं चयो टीवी ते वेंदुसि त पोइ साईं वारनि मूंखे सपोर्ट कई PTV ते उहो दौरो सिर्फ़ु PTV जो दौरो हुन टाइम खां पोइ चैनल कोन हूंदो ऐं पोइ जीअं प्रोडक्शन कंदा हुआसीं प्राइवेट चैनल आया पोइ केटीएन आयो त पोइ साईं यारमो शाह मूंखे हीअ सलाह ॾिनी त अकबर तूं वञ हिते ट्राई कर तूं टैलेंटेड आहीं तूं डायरेक्शन में वञ ऐं हिते ट्राई कर त उहो सिलसिलो पोइ शुरू थियो पोइ हिते मुलाक़ातूं थियूं पोइ डिस्कस थियो पोइ मुंहिंजो पहिरियों प्रोजेक्ट जेको हिते हो अल्हम्दुलिल्लाह पहिरियों प्रोजेक्ट मुंहिंजो तमामु वॾो हो क़िस्मत जे नाले सां जीअं उन टाइम 7 अवॉर्ड वरिता 2004 में त उहो फस्ट मुलाक़ात मुंहिंजी अतर साहब सां थी अतर साहब खे मूंखे ॿियो आइडियो ॾिनो मुंहिंजो हिकिड़ो सस्पेंस हॉरर टाइप जो हिकिड़ी स्टोरी हुई त अतर साहब थोरो टाइम ॾिनो 2 कलाक मीटिंग हली त अतर साहब चयो तूं इतना ज़हीन ये करे तूं ये छोड़ तूं फैमिली ड्रामा बता त पोइ मां हिकिड़ो राइटर हो जेको हुन टाइम दोस्त हो मुंहिंजो उन चयो त यार मूंखे बि इन थियणो आहे जेको अॼु अलाह हुनखे कामयाबु करे वॾो नालो आहे फराद काइम ख़ानी त हुनजो हिकिड़ो स्क्रिप्ट मूं वटि पियो पोइ उहो मूं हिते जमा करायो अलाह ताला हुनखे तमामु घणी हिते केटीएन जो पहिरियों सोप हो ऐं पहिरियों टाइटल बि हुनजो असां ठाहियो क़िस्मत ड्रामो ऐं पोइ सिलसिलो शुरू थी वियो पोइ अल्हम्दुलिल्लाह पोइ कंटिन्यू हुन खां पोइ डुहागन रिश्तनि जी कहाणी अलाए केतिरा ई प्रोजेक्ट कया ऐं पोइ सभ खां वॾो प्रोजेक्ट जंहिंमें तव्हां नूरानी 450 एपिसोड हुआ हू त हीउ सिलसिलो पोइ कंटिन्यू हलियो आहे सही ज़बरदस्त माशाल्लाह सां अल्लाह साईं तव्हांखे कामयाबी बि ॾिनी इज़त बि ॾिनी ऐं एतिरो प्यारु तव्हां पंहिंजे हर टीम मेंबर सां कयो आहे इवन उहे कैमरा असिस्टेंट्स ई छो न हुजनि चाहे उहे कैमरामैन ई छो न हुजे चाहे उहे मेकअप आर्टिस्ट ई छो न हुजनि अली अकबर जंहिं टाइम लंच लॻंदो हुयो ऐं कोई नज़र न ईंदो हुयो अली अकबर खे त अली अकबर चवंदो फलाना बंदा कहाँ है स्पेशली नालो खणी चवंदो त मुझे ये बंदा यहाँ पर नज़र क्यों नहीं आ रहा खाना क्यों नहीं खाया त हिकिड़ी इहो टीम मेंबर जो हिकिड़ो जेको हूंदो आहे न लीडर जेको हूंदो आहे उहो उनजो किरण तव्हांजी कामयाबी तव्हांजी अकेले जी हूंदी कोन आहे मां चवां त मां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियां थो डायरेक्टर आहे त ईअं कोन थो थी सघे जेसि ताईं मुंहिंजो प्रॉपर मुंहिंजो DOP कैमरामैन न हूंदो असिस्टेंट डायरेक्टर न हूंदो मुंहिंजा ENG जा जेके आहिनि स्टाफ उहो न हूंदो जे मेकअप आर्टिस्ट न हूंदो कीअं हलंदो कमु पूरी टीम हूंदी आहे महिनत जे लाइ तव्हांजो हिकिड़ो माण्हू नथो करे सघे हा नथो करे सघे इन करे त ज़ाहिर आहे ऐं मां हमेशह फैमिली वांगुरु रहियो आहियां सभिनि खे ख़बर आहे त जेके आर्टिस्ट आहिनि या मुंहिंजी टीम हूंदी हुई त सभिनि खे ख़बर आहे त मां जेको माहौल मुंहिंजो हूंदो दोस्ती वारो अॼु बि सभु यादि कंदा आहिनि मूंखे बि यादि आहे अभी त पार्टी शुरू हुई है अञा त खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हां सां अॼु कंदासीं लाइव वेही करे हिते कॉल वठंदासीं अलीगुल भट्टी भाउ आहिनि सदर कराची मां कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम भेण वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ तबियत कीअं तव्हांजी ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अदी बस दुआ खपे तव्हांजी अदी हिकिड़ी थोरो प्रॉब्लम आहे फोन में असांजी पंहिंजी आवाज़ वापसि थी अचे ओ अच्छा लाइन में प्रॉब्लम हूंदो आहे जेको आहे ॿियो अदे खे जेको आहे अली अकबर पठान साहब खे अस्सलाम वालेकुम चवंदुमि भेण वालेकुम सलाम अदा वालेकुम सलाम साईं तव्हांजा पहिरियों शुरूआति में जॾहिं असांजी केटीएन आई त तव्हां ज़बरदस्त जेको ड्रामा ॾिना ऐं काफ़ी जेके अहिड़ा आदि किरण समेत अहिड़ा सुठा सुठा जेके माण्हू सिंध जा हीरा असांजे तव्हां ॾिना उनजे लाइ ऐं तव्हां मुबारक ॾींदुमि ऐं हिन वक़्तु बि साईं कोशिशि कयो सिंध टैलेंट सां भरियल आहे के सुठा सुठा प्रोजेक्ट आणियो छो त असांजो सिंध अॻिते अचे ऐं इहा तव्हांजे अलाह ताला हथां नेकी लिखी आहे त करे छॾियो बाबा साईं जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त नओं टैलेंट अचे ऐं अली अकबर वरी ड्रामा हिते करे नओं टैलेंट अचे कमु करे अॼुकल्ह असांजे सिंध में वॾो टैलेंट आहे हा बिल्कुलु आहे ऐं अदी किरण ऐं अदा जन खे इहा गुज़ारिश कंदुसि त असां हिन महिल तमामु माली
परेशानी महागिर में पोइते हलिया विया ऐं जो ख़ुशियूं हलियूं वयूं कि अहिड़ा प्रोजेक्ट आणियो जीअं सोराब तुमरो अली फुलो को मज़ाहिब प्रोग्राम हुजे जंहिंमें कुझु त मुश्किलात अचे कुझु परेशानी लिखी वञनि भेण नफ़ा जो दौर आहे हर घर में परेशानी जो ढेर आहे सही था चओ भाउ बिल्कुलु सही था चओ अल्लाह से रहम करे सभिनीनि ते असांजा ॻाइणा बचनि था तूं भेण वेठी आका जे साम्हूं चवंदो उहे रुॻो ॾुख भरिया भरिया पिया आहिनि ॾुखनि सां कलाम माण्हू को ख़ुशियूं बि आणे भेण सही था चओ वाकई इज्जत ॾिनी आहे उहा तेजन सां ॾाढो ख़ुशहाल आहे तेजन खे ज़िंदगी ॾे मौला पंजतन सबके सलामत रखेसि आमीन पठान सां तमामु बहितरीन असांजो जेको आहे ड्रामा ॾिना शुरू में केचिन में जेको हाणे वरी हथो जेको आहे कोन थो पुरजॾे चाचा जन खे असांजे तरफ़ो मां आर्मी जे तरफ़ो सॼे यूनिट जे तरफ़ो सलाम थो कयां अलाह आपे खे जेको आहे सुठा ड्रामनि जी तौफ़ीक़ अदा करे आमीन आमीन महिरबानी भाउ महिरबानी अदा ऐं तव्हांखे टैलेंट जे हवाले सां माशाल्लाह रोज़ पर रोज़ पुट तव्हां ॾाढा सुठा तव्हांजी भाभी प्रोग्राम ॾिसे पई उहा तव्हांखे सलाम ॾिए पई मुंहिंजी भांजी आहे साइमा जेका तव्हांजो ख़ासि प्रोग्राम ॾिसंदी आहे उनखे हलो आया वालेकुम सलाम मेहरबानी ठीक आहे भाउ ठीक आहे अल्लाह हाफ़िज़ जी अच्छा टैलेंट जे हवाले सां ॿुधायां भाउ खे जॉब ॾींदुसि बाक़ी सभिनि खे त मां असांजो शुरूआती दौर PTV सां त ही सभिनि खे ख़बर आहे त PTV जे दौर में सिंधी ज़बान जे लाइ केतिरो टाइम हूंदो हो टोटल 24 कलाकनि में हिकिड़ो कलाकु हूंदो हो जंहिंमें अधु कलाकु न्यूज़ जे लाइ रखंदा हुआ ऐं हिकिड़ो नाटक रंग जो हिकिड़ो 20 मिंटनि जो ड्रामो हूंदो हो त ही सिंधी मीडिया जी कामयाबी आहे KTN जी सिंधी चैनल जेतिरा चैनल त हिननि जे खां पोइ एतिरो टैलेंट आयो आहे अॼु तव्हां ॾिसो केतिरा सिंगर केतिरा मॉडल केतिरा आर्टिस्ट त ही तमामु घणी हिकिड़ी त ही बि कामयाबी मिली आहे न सिंध खे त जेतिरो टैलेंट अॻियां आया आहिनि ऐं हींअर बि मां ॾिसां थो त माशाल्लाह जेको नओं टैलेंट अचे पियो तमामु सुठो पियो अचे हिनमें को शक कोन्हे अच्छा अली हींअर जीअं त तव्हां बिज़ी आहियो माशाल्लाह उर्दू साइड पर KTN ते कोई प्रोजेक्ट करण जो इन फ्यूचर इरादो या कोई न मां बिल्कुलु कंदुसि मैडम सां मुलाक़ात थी हुई ऐं मां ॾिसो KTN मुंहिंजो घरु आहे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां सफ़ा हिकिड़ो आम माण्हू आहियां जेको पंहिंजी ज़बान सां पंहिंजी सिंध सां मोहबत कंदो आहे हीअ सभिनि खे ख़बर आहे हाँ मसरूफ़ियात थी वेंदी आहे ज़िंदगी लाइफ आहे स्टाइल आहे थोरो चेंज थींदो आहे अॻियां वेंदा आहिनि पोइ इहो बि थींदो आहे त मां अॻियां असां निकिता आहियूं मतिलबु शिफ्ट थिया आहियूं त ॿियो टैलेंट आयो आहे एज़ ए डायरेक्टर त सभिनि खे मौक़ो मिलियो आहे ऐं इंशाल्लाह मां कंदुसि मां विच में जेको बि मुंहिंजे हिसाब सां जेको टाइम हूंदो अॻियां जे हिसाब सां ई मां हिकिड़ो विच में प्रोजेक्ट कयो नंढो हा पर मां प्रॉपर हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट इंशाल्लाह ज़रूरु कंदुसि इंशाल्लाह तव्हांजे ड्रामनि जी जेका अक्सर करे जेका ख़ासियत रही आहे उन में छोकिरियूं तमामु घणियूं रहियूं आहिनि असल जेकी ॻाल्हि ॿुधायां उहो सिर्फ़ सिंधी मीडिया न पर उर्दू मीडिया में बि ॾिठो थो वञे तव्हांजे टाइटल्स ते ई छोकिरियूं माशाल्लाह भरमार हुनजी वजह ॿुधायां थो हिकिड़ी वजह थो ॿुधायां पाकिस्तान में ड्रामा केतिरो परसेंट मर्द ॾिसंदा आहिनि केतिरो परसेंट ख़वातीन ॾिसंदियूं आहिनि इहो ॿुधायो मां चवां थी 95% 95% औरतूं ॾिसंदियूं न 5% हूंदा जेके मुश्किल सां मर्द ॾिसंदा मां पंहिंजो ड्रामो मुश्किल थो ॾिसां छो त मां कम वारो माण्हू आहियां ॿाहिरि हूंदो आहियां त फैमिलीज़ पंहिंजे पाण खे ॾिसनि वधीक हुननि खे पंहिंजी जेको साम्हूं नज़र ईंदो पंहिंजो वक़्तु नज़र ईंदो चाहे उहो नेगेटिव हुजे चाहे पॉज़िटिव हुजे हू वधीक हुननि खे सुठो थो लॻे त इन करे उहो ज़्यादा फैमिलीज़ जे मथां ड्रामो आहे त इन करे ख़वातीन वधीक हूंदियूं आहिनि ऐं इहो ई कामयाबी हूंदियूं आहिनि तव्हां ॾिसो जंहिं ड्रामे में फैमिली छोकिरी जी स्टोरी आहे या ईअं नेगेटिव पॉज़िटिव का बि स्टोरी आहे उहा वधीक कामयाबु आहे सही त इन हिसाब सां ज़ाहिर आहे कैरेक्टरनि जा मर्द घटि हूंदा आहिनि ख़वातीन वधीक हूंदियूं आहिनि पर इहे जेके बि कैरेक्टर्स आहिनि जीअं नेगेटिविटी तमामु घणी ॾेखारी वेंदी आहे पर तव्हां छा था सम्झो त रियल लाइफ में बि इहो हूंदो ॾिसो मां हमेशह शुरू में हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त शुरू में चवंदा हुआ यार तव्हां मतिलबु ड्रामनि केतिरो मॉडर्न करे छॾियो आहे सिंधी कल्चर केतिरो मॉडर्न करे छॾियो आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त दुनिया चेंज थी वई आहे हर शइ चेंज थींदी आहे ॿियो वीवर जेको जेसि ताईं का शइ खे पसंदि थो करे न चैनल उहो ई ठाहींदो आहे अगरि उहो नेगेटिव पसंदि पियो करे ऐं कामयाबु पियो थिए त चैनल नेगेटिव जे मथां वधीक वेंदो पॉज़िटिव ते घटि वेंदो जॾहिं व्यूवरशिप घटि थी वेंदी त पंहिंजे पाण ते ऐं ड्रामो एंटरटेनमेंट आहे उनखे रियल लाइफ ते जेकॾहिं हर को पंहिंजे हिसाब सां वठंदो यार हीअ छा आहे त उहो ग़लति आहे ड्रामो फिल्म एंटरटेनमेंट आहे उनखे सिर्फ़ु एतिरी हद ताईं ॾिसो जीअं एंटरटेन कयो था पंहिंजे पाण खे पर आम फैमिलीज़ उनखे सीरियस वठंदी आहिनि सीरियस वठंदियूं आहिनि ऐं घणो करे माण्हू चवंदा आहिनि त अली अकबर जे ड्रामनि में जेके नेगेटिव कैरेक्टर्स हूंदा आहिनि छोकिरियूं उन्हनि मां इलाही कुझु सिखंदियूं आहिनि
त हो वरी अॻिते वरी जेको अप्लाई कंदियूं आहिनि, इहो सही आहे? चैनल जी हिकिड़ी वॾी टीम हूंदी आहे, मार्केटिंग हूंदी आहे, पोइ स्क्रिप्ट डिपार्टमेंट हूंदो आहे, हिकिड़ो अप्रूवल जो सिलसिलो हूंदो आहे, ऐं उहो शइ डायरेक्टर वटि लास्ट में ईंदी आहे जॾहिं हर शइ अप्रूव थी वेंदी आहे। छो त जॾहिं हिकिड़ो चैनल हिकिड़ो ड्रामो थो ठाहे त उन ते तमामु घणा पैसा था लॻनि, ख़ासि करे उर्दू साइड ते घणा पैसा आहिनि, तमामु घणा। त हुनजे लाइ प्रॉपर उहो वर्क थो करे त छा ठाहींदासूं, छा स्क्रिप्ट ईंदो, कास्ट छा हूंदी, त हुनजो छा बिज़नेस ईंदो, आहे त बिज़नेस न, कारोबार आहे न सॼो। त उन हिसाब सां ठाहींदा आहिनि। हुनमें जेके शइ हुनखे लॻे थी त फैमिलीज़ वधीक थी ॾिसे, व्यूवर वधीक थो ॾिसे, चाहे नेगेटिव हुजे या पॉज़िटिव हुजे। हींअर हीअ ड्रामो असांजो ख़तमु थी वियो, मुंहिंजो नओं दोस्त जो ड्रामो की जियो ते फितरत, जी जी जी, टोटल स्टोरी नेगेटिव हुई, हिकिड़ी छोकिरी ते हुई, सही, टोटल स्टोरी हिकिड़ी छोकिरी ते हुई, ऐं हिट सुपर हिट ड्रामो। हुनमें पॉज़िटिव छोकिरी सफ़ा नंढो कैरेक्टर हो, पर टोटल स्टोरी बेस ई हुनजो नेगेटिव थियो, पर हिट। त इहो माण्हू ॾिसनि पिया, छा कयूं। न, इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे वाकई। हिन टाइम जेके बि ड्रामास, चाहे वो उर्दू मीडिया ते हुजनि या पंहिंजा सिंधी ही ड्रामा छो न हुजनि, अगरि हिकिड़ो कोई पावरफुल नेगेटिव कैरेक्टर आहे त माण्हू उन्हनि खे पसंदि कनि था, व्यूवर्स चाहिनि था त इन जी स्टोरी अञा अॻिते वधे, हले, छा थी करे, अॻियां छा थी करे। हा, अंजाम तव्हां इहो ॾिसो न, इहा पॉज़िटिव शइ आहे, त अंजाम उन नेगेटिव कैरेक्टर जो बुरो ई हूंदो आहे। जे तव्हांजे बनो ड्रामे जे अंदरि रमशा जो जेको कैरेक्टर आहे, काफ़ी स्ट्रॉन्ग कैरेक्टर नज़र ईंदो आहे। हा बिल्कुलु, मरियम नूर पई करे। ऐं नेगेटिव हमेशह इहे पॉज़िटिव शइ इहा आहे त ग़लति जेको हूंदो आहे, जो ग़लति जो अंजाम ग़लति जो बुरो ई थींदो आहे न। इहो त आहे कोन त नेगेटिव आहे त आख़िर में कामयाबु थी वई, ईअं त कोन्हे न। त इहो पॉज़िटिव शइ आहे त जेको ड्रामो ॾिसे पई छोकिरी, उहो पंहिंजे पाण ते हुनखे करण जी कोशिशि करे थी, पर हुनजो अंजाम बि ॾिसे न, त एंड में छा थिए थो। एंड में त बुरो ई थींदो आहे। तव्हां नूरानी में कैरेक्टर कयो, आख़िर में छा थियो, ज़ंजीर में बदल हुई, हिकिड़ी साइड ते चरी थी वई, पोइ अलाए मरी हुई। त इहो त बुरे अंजाम, बुरो कैरेक्टर जो बुरो अंजाम। सही ॻाल्हि आहे, वाकई सफ़ा साइको करे छॾियो सभिनी मिली करे। शूट ते त हुई साइको हुयासीं, स्टोरी में बि। अच्छा, उन टाइम जेके कैरेक्टर्स जेके तव्हां इंट्रोड्यूस कराया या तव्हांजे ड्रामे में जेके बि कमु कनि पिया, सभिनि में मुश्किल खां मुश्किल जेको जंहिंखां कमु वठणु जेको चइजे त तव्हांखे लॻो उहो केरु हुयो? सभ खां वॾा जेके ॿ नाला हुआ, जेको हिकिड़ो त मुंहिंजो मेन हो अरूसा, छो अरूसा बिल्कुलु न्यू हुई ऐं हुनखे ड्रामे जी बिल्कुलु सेंस कोन हुई त ड्रामो हूंदो छा आहे। जॾहिं फर्स्ट ऑडिशन कयो त पर लुक वाइज़, अच्छा उनखां मैविश वधीक सुठी हुई एज़ ए परफॉर्मेंस, पर करेक्टर वाइज़ मूंखे अरूसा सम्झ आई। पर हुनखे कुझु ॾींहं त मां सफ़ा चरियो थी वियुसि मुंहिंजा, छो त हिकिड़ो करेक्टर, एतिरो वॾो करेक्टर, पोइ हिकिड़े कराया त हुनखे न वॉइस सुनिजी अचे पई, न मतिलबु तमामु घणो, पर हिकिड़ो 2 महीना 1.5 महीना लॻा मूंखे, पर हुनखां पोइ थोरो। ऐं ॿियो हिकिड़ो असांजो अॼु हीरो आहे असांजो सुठो, यासिर शोरो साहिबु, हुनखे बि मतिलबु थोरो महिनत थी मुंहिंजे। त बाक़ी जेके करेक्टर हुआ माशाल्लाह सभु सुठा हुआ, तव्हां, आरफा, समर ऐं फातिमा, इहे सभु सुठा हुआ, हिननि मूंखे तंग कोन कयो। पर इहे 2 कैरेक्टर मूंखे यादि पवनि पिया जो वधीक। अच्छा, मुंहिंजे ख़्याल सां त अरसलान वधीक तंग न कयो? अरसलान मूंखे ॿियनि शयुनि में तंग कयो आहे, एज़ ए एक्टर तंग कोन कयो आहे। हू छो त दोस्त आहे, त सेट ते बसि कमु त घटि थींदो, तफ़री वधीक थींदी हुई, त हू सुनैना, इहे बसि सभु जेके मुंहिंजा टीम हूंदी हुई। पोइ हुते पार्टी माहौल हूंदो हो सॼो, शजी साहब आहे उहो माशाल्लाह हाणे ॿाहिरि वेठो आहे, त हीअ सभु उहा जेके हुते छो दोस्ती जो माहौल हो। ऐं बल्कि ईअं बि थींदो हो त जंहिंजी शूट न हूंदी हुई उहो बि खामखां सेट ते अची वेंदो, यार टाइम पास नहीं हो रहा यार सेट पे, त हुते पोइ कमु घटि थी, पोइ विढ़ंदो हुउसि मां, दड़का ॾींदो हुउसि, इहे सॼो थींदो, इहे तंग कंदा। बिल्कुलु, अॼु वाकई उहे फीलिंग्स अचनि थियूं त नूरानी वारो हिकिड़ो वक़्तु वापसि ॼण अची वियो आहे, छो जो उहे ॻाल्हियूं यादि अची रहियूं आहिनि। उहोई स्टूडियो आहे जिते सभिनीनि जा ऑडिशन्स थींदा हुया, ऐं हितां ई हर हिकु सितारो जेको आहे चमकी निकितो। हिते कॉल वठंदासीं, मायरा असां सां गॾु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा, ख़ुशि आहियो, तव्हां ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाकु, अल्लाह जो शुक्र। जी भेण, छा चवंदव? तव्हांजी आवाज़ थोरो घटि अचे। आवाज़ घटि थी अचे, हाणे सही आहे? हा, हाणे सही आहे। जी, छा चवणु चाहींदव? असां चवणु चाहींदा जी, तव्हां तमामु प्यारा पिया लॻो। अच्छा, थैंक यू अदी, थैंक यू। इन खां अलावा? हेलो, जी जी, इन खां अलावा कुझु चवणु चाहींदव? आवाज़ थोरो घटि
ठीकु आहे भेण ठीकु आहे अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ ऐं मां कंहिंखे जेको आहे चयो न आहे त मुंहिंजी तारीफ़ कजो छो डायरेक्टर वेठो आहे वॾो डायरेक्टर वेठो आहे हिते न मां त इन करे बि थोरो मूंखे जॾहिं फ़ोन आयो आबिद जो मां चयो यार मां हाणे ज़माना थी विया आहिनि KTN छॾे वेठो आहियां जी जी 9-10 साल थी विया त मूंखे हाणे मुंहिंजो यार सुञाणे ई कयो थो हिकु हूंदो आहे न वक़्तु गुज़ारे वेंदो आहे बिल्कुल बि न आहे तव्हांजो अक्सर ज़िक्र निकिरंदो रहंदो आहे चाहे उहे असांजा कॉलर्स हुजनि चाहे उहे असांजा गेस्ट हुजनि हाणे लास्ट जेको आहे सुनैना आई हुई तव्हां बि कॉल कई हुई हुननि जे शो में त बिल्कुलु त ॿी बि कॉल वठंदासीं यूनिस भाउ आहिनि असां सां गॾु हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण छा हाल आहे ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु भाउ तव्हां ॿुधायो ठीकु आहियो अलहमदिल्ला भेण 3 सालनि खां पोइ चोथीं कॉल लॻी आहे तव्हां हिकिड़ो कचहरी था कयो कॉल चोथीं लॻी आहे जी जी भाउ छा चवणु चाहींदव हा हा भेण हिन डायरेक्टर साहब सां ॻाल्हाइणो हूंदो ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम साईं छा हाल आहे अल्हम्दुलिल्लाह भाउ तव्हां ठीकु आहियो ख़ैरियत सां अलहमदिल्ला मथे साईं सालनि खां पोइ नज़र आया आहियो टीवीअ ते भाउ बसि थोरे बसि मज़दूरी कयूं पिया किथे कमकार पिया कयूं बसि थोरा कम में लॻा पिया आहियूं ही जेको ड्रामो नथा ठाहियो सिंधी सर पोइ असांखे ॾाढी ख़ुशी थी तव्हांजे अचण सां अॼु न न बिल्कुलु भाउ छो न ठाहींदासीं बसि थोरी मसरूफ़ियात हींअर बसि ख़तमु थींदी त इंशाल्लाह KTN त ईअं ई असांजो घरु आहे हिते त जॾहिं बि दिलि चवंदो अची वेंदासीं वरी कमु कंदासीं हा मां शिकारपुर खां थो ॻाल्हायां सर अच्छा अच्छा भाउ छा मौसम आहे ख़ुशि आहे हुते मौसम ठीकु आहे गर्मी आहे अञा हा मौसम व्यापी लॻी पई आहे सर अचो न साईं ग़रीबनि जी मानी खाई बसि इंशाल्लाह भाउ ईंदासीं शूट जे लाइ ईंदासीं कॾहिं पोइ इंशाल्लाह दुआनि में यादि भाउ साईं अचार बि मशहूरु अथव शिकारपुर जो हा ज़रूरु भाउ ज़रूरु 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 थैंक यू ठीकु भाउ आहे ठीकु आहे किरण खे बि गॾु वठंदा महिरबानी भाउ महिरबानी मोकिलिजो ठीकु आहे भाउ ठीकु आहे थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी व्यूवर्स त वक़्तु थियो आहे हिकिड़े ब्रेक जो काॾे न वञिजो असां जल्दी वापसि था अचूं वेलकम बैक व्यूवर्स बि हर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं यकीनन सम्झी विया हूंदा त शोभी भाई असांखे जॉइन करे वरितो आहे ऐं शोभी भाई खे बि वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम कैसे हैं आप अस्सलाम वालेकुम करण बिल्कुल ठीक ठाक हूँ ये रोज रोज ना आने की वजह रोज रोज लेट आने की वजह तो बताएं ऐसा नहीं है आपको पता है रिसेंटली अभी मेरी तबीयत बहुत ज़्यादा ख़राब थी और कुछ सीज़न भी हॉट है ये झूठ नहीं बोलूँगा मैं चैनल पे कुछ काम भी है जो लेट नाइट तक होते हैं उसके बाद फिर जो है वो मेडिसिन लेके सोना फिर उठना तो ये है थोड़ी सी 10-15 मिनट चले अगर ये बात है तो फिर आपको माफ़ कर देते हैं अदरवाइज जो है माफ़ी तो बिल्कुल भी नहीं मिलेगी और वो भी हमारे सेट पर हाँ जी और मैं रियली ज़ाहिर है सारे शोज़ मुझे KTN ने दिए अल्हम्दुलिल्लाह शुक्र है मैं सारे म्यूज़िक के शोज़ करता हूँ लेकिन आज मैंने सुना था कि जो हमारे गेस्ट हैं वो इतनी अच्छी शख्सियत हैं तो मेरा खुद बहुत दिल कर रहा था कि मैं टाइम पे पहुंच जाऊं लेकिन मैं पहुंच नहीं सका तो सबसे पहले तो माजरत अली अकबर भाई से कि मैं लेट हूँ नहीं जो आपने बताया उस हिसाब से ज़ाहिर टाइम लग जाता है मौसम भी चेंज हो रहा है सब चीज़ें हाँ तो आपकी मुलाकात है अली अकबर से पहले बिल्कुल बिल्कुल है क्योंकि KTN में मैं बहुत टाइम से हूँ और मेरी मुलाकात इनसे एक रिस्पेक्टफुल मुलाकात ही है सलाम दुआ सर हमेशा मैंने यही कहा है इनको और ये डिजर्विंग हैं इस तमाम अल्फाज के बिल्कुल बिल्कुल तो बहुत नर्म शख्सियत प्यारे आदमी आज मेरी इनसे बातचीत भी हो गई ये अच्छी बात है चलें ज़बरदस्त बहुत अच्छी बात है ये और दूसरी बात मैं हाँ चलें ठीक है यहाँ पे कॉल ले लेते हैं उसके बाद में ये बात कहती हूँ हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम भेण मां नवाब शाह खां मज़हर अली बलोच जी जी भाउ कीअं आहियो ठीकु आहियो दुआ लॻी पिया अदा अली अकबर सां ॻाल्हाइणो आहे जी जी ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम अदा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा छा हाल आहे ख़ुशि आहियो ठीकु आहियो दुआ लॻी पिया भाउ किथे ग़ाइब आहियो बसि भाउ मज़दूरी कम कार में लॻा पिया आहियूं बसि तव्हां ॿुधायो दुआ लॻी पिया मज़दूरी त सही आहे पर KTN ते मज़दूरी कयो न असांखे तव्हां पसंदि आहियो पुराणा ड्रामा माशाल्लाह तव्हांजा मशहूरु ड्रामा आहिनि न इंशाल्लाह भाउ हाणे ज़रूरु तव्हांखे प्रोजेक्ट नज़र ईंदो सर हाणे किथे था कमु कयो कहिड़े चैनल ते असां ड्रामा ॾिसूं मां भाउ जियो ते आहियां यार जियो ते जॉब ते आहियां अच्छा अच्छा बसि अलाह खे भारत अलाह ख़ुशि करे दुआनि में यादि भाउ इंशाल्लाह हिते KTN ते बि नज़र ईंदुसि कमु इंशाल्लाह कंदुसि मां प्रोजेक्ट कंदुसि मां थैंक यू इंशाल्लाह अलाह खे भारत थैंक यू भाउ अल्लाह थैंक यू हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अली हिकिड़ो त नूरानी उन खां पोइ ॿियो कहिड़ो प्रोजेक्ट कयो हुयोसीं गॾु हिते लास्ट वारो या ईअं ई मतिलबु टोटल प्रोजेक्ट टोटल प्रोजेक्ट जेके टोटल त मुंहिंजा तमामु घणा आहिनि मूंखे यादि ई कोन्हे शुरू में जेके चंद यादि आहिनि मूंखे हुनमें फर्स्ट मुंहिंजो क़िस्मत हो जे 7 अवार्ड उन टाइम वरिता हुआ
क़िस्मत हो, रिश्तनि जी कहाणी, हिकु हिंदू फैमिली जो ड्रामो डुहागण, ऐं पोइ हुन खां पोइ कहिड़ा प्रोजेक्ट विच में बि कुझु प्रोजेक्ट हुआ, ऐं पोइ नूरानी हो, कुछ टेलीफिल्म भी तव्हां ठाहियो टेलीफिल्मूं हुयो। 20 डेज़ अलाए केतिरा कया आहिनि, 5 डेज़ अलाए केतिरा कया आहिनि, ऐं पोइ लास्ट प्रोजेक्ट मूंखे यादि आहे हू पंहिंजो एतबार, हीउ मुंहिंजो लास्ट 2013 में प्रोजेक्ट हो। 2013 खां पोइ मां हुन साइड ते सही कमु शुरू करे छॾियो, त हू लास्ट मुंहिंजो शायदि हींअर बि मूं चेक कयो कुझु ॾींहं पहिरीं ओनियर हुते कशिश ते शायदि हू रिपीट हले पियो। सही हाँ, तव्हांजा काफ़ी प्रोजेक्ट्स हलंदा आहिनि, 5 डेज़ हुजनि या 20 डेज़ हुजनि, रिपीट हलंदा रहंदा आहिनि, ईअं तव्हां यादि हूंदा आहियो सभिनीनि खे। त शोबी भाई क्या सुना रहे हैं आप हमें इस वक्त? करण, बहुत खूबसूरत सी गज़ल है और पाको हिंद के बहुत बड़े शायर फैज़ अहमद फैज़ साहब की ये लिखी हुई एक गज़ल है, जिसको तरन्नुम उस्ताद मेहदी हसन लेट उन्होंने किया था। लेकिन अभी गुज़िश्ता में देख रहा हूँ कि हमारे जो और दीगर ममालिक हैं उसमें ये गज़ल गाई गई है और उसको अपना कर लिया गया है। सही। तो मेरे गाने का आज मकसद सिर्फ यही है कि ये हमारी गज़ल है, हमारी कंपोजिशन है और इसे हमारे लोगों ने कंपोज़ किया है। तो जो नए जनरेशन है, यूथ, उनको ये पता नहीं है कि ये म्यूज़िक किसका है, क्या है, क्योंकि हमारे पाकिस्तान का सिंध का म्यूज़िक हो या किसी भी सरहद का म्यूज़िक हो या ट्रेडिशनल कोई भी म्यूज़िक हो या गज़ल हो, गीत हो, बहुत पॉपुलर हैं, लेकिन जो नई नस्ल है उनको बिल्कुल नहीं पता। सही। तो आज जो मैं गज़ल गाने की कोशिश कर रहा हूँ बड़ी मुश्किल है, लेकिन ये कि उसका मकसद बेसिक सिर्फ यही है कि ये हमारी कंपोजिशन है। ये टेक्निकल चीज़ें होती हैं। तेरे नाम सगमदा सा सा गा मा दा सा रे रे नि दा पा सा नि रे गा मा रे गा सा। गुलों में रंग भरे बादलों बहार चले। म्यूजिक भी अपना गुलों में रंग भरे बादलों बहार चले। गुलों में रंग भरे बादलों बहार चले। चले भी आओ के गुलशन का कारोबार चले। गुलों में रंग भरे बादलों बहार चले। कफ़सुदास है
कफसुदास है यारों सबा से कुछ तो कहो, कफसुदास है यारों सुबह से कुछ तो कहो, कहीं तो बहरे खुदा आज जिक्र यार चले, गुलों में रंग भरे बादलों बहार चले। जो हम पे गुज़री सो जो हम पे गुज़री सो गुज़री शबे हिजरां, जो हम पे गुज़री जो हम पे गुज़री सो गुज़री शबे हिजरां, हमारे अश्क तेरी आक़िबत सवार चले। मक्तार दे मकाम फैज़, मकाम फैज़, मकाम फैज़ कोई राह में जचा ही नहीं, मकाम फैज़ कोई राह में जचा ही नहीं, जो कुए यार से जो कुए यार से निकले तो सुए यार चले, चले भी आओ के गुलशन का कारोबार चले, गुलों में रंग भरे बादलों बहार चले, गुलों में रंग भरे बादलों बहार चले। वेरी नाइस। बहुत अच्छा। और ये ओरिजिनल है ये ओरिजिनल है क्योंकि उस्ताद मेहदी हसन खान साहब की ये गाई हुई गज़ल है, फैज़ साहब की और लिखी हुई इसकी फिल्म कॉपी क्या है? इसकी कॉपी भी अरिजीत सिंह, मैं नाम ले देता हूँ, गा दी है हाँ, उन्होंने। बिल्कुल। इसकी शायरी चेंज की है उन्होंने, लेकिन ये इतने खूबसूरत अशार हैं और उन्होंने अपने एक स्टाइल से दर्द का रिश्ता है और बहुत सारी चीज़ें हैं उसमें, अच्छा सही। किया है, बहुत अच्छा किया है, लेकिन कम से कम ऑन क्रेडिट हमारे लोगों को तो करें। सही नहीं, ये बहुत बहुत अच्छा गाया। ज़रूरी होता है कि हमारे व्यूवर्स को पता चले कि जो शायरी जेका असांजी आहे उहा असांजी ही आहे, उनखे कॉपी कयो वेंदो आहे। घणो करे अॼुकल्ह माण्हू इहो ई सोचींदा आहिनि त असां जेको आहे कॉपी था कयूं इंडियन्स जी, पर न ईअं न आहे। असां वटि इलाही सुठी सुठी शाइरी अञा बि मौजूदु आहे जेके पड़ोसी मुल्क वारा कॉपी करे रहिया आहिनि। त इहा हिकिड़ी नंढी हिकिड़ी शइ हुई जेका
तमाशो बि भई तव्हांजे साम्हूं रखी तो अली इहो मूंखे ॿुधायो त माशाल्लाह सां तव्हांजी सिंधी एतिरी साफ़ ऐं सुठी कीअं आहे जॾहिं की तव्हां माशाल्लाह पठान आहियो ऐं सिंधी त मतिलबु ॾाढी ॾुखी तव्हांजे लाइ हुई न मुंहिंजे लाइ इन करे ॾुखी कोन्हे त हिकु त मां हैदराबाद जो आहियां पैदाइश हिते आहे पोइ असांजी फैमिली तक़रीबन को 150 साल खां वधीक थी विया आहिनि सिंध में आहे मतिलबु उहो असां हिकिड़ो हूंदो आहे न कोयटा मां आया आहियूं उहो कोन आहियूं मतिलबु सही। 150 साल जो मक़सदु आहे त पाकिस्तान या कुझु बि न हो जॾहिं अंग्रेज़नि जो दौर हो उन टाइम खां वठी हिते फैमिलीज़ आहिनि ॾाढा सही। परॾाॾा हिते सभु हिते हुआ सही त हैदराबाद मीरपुर ख़ासि खिपरो हीअ असांजी हिकिड़ी पट्टी आहे हिते पूरी फैमिलीज़ असांजो ख़ानदान सही त इन करे बि ॿियो दोस्तियूं सभु सिंधी फैमिलीज़ में आहिनि जेके दोस्त मुंहिंजा आहिनि नंढपण जो उन्हनि सां गुज़ारियो आहे पठान मुंहिंजो नंढपण खां हींअर ताईं हिकिड़ो दोस्त कोन्हे अच्छा न न मोहल्ले में पाड़े में को सभु दोस्त उर्दू स्पीकिंग हुआ सही। काइम खानी चवंदा आहिनि उहा या सिंधी स्पीकिंग हुआ सही त इन करे बि उहो आहे ॿियो भाउ सभु असांजो दोस्त जेको असांजो मामू आयो झिरक में रहंदो हो झिरक अहिड़ी आहे जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो घर पठान जो आहे अच्छा झिरक असल में क़ाइद आज़म जी पैदाइश जी जाइ आहे जी जी जेके काफ़ी माण्हू न कंदा आहिनि जेको हिसाब किताब आहे पर हुते हिकिड़ो घर पठाण जो उमामे जो त हुननि जी सिंधी त सफ़ा उहो आहे जेका मां त पोइ बि थोरो हल्की ॻाल्हाईंदो आहियां उमामे वारा ॻाल्हाईंदा आहिनि तव्हां सुञाणे कोन सघंदव त कहिड़ी अच्छा माशाल्लाह एॾी साफ़ सिंधी हा आहे एतिरी उन्हनि साफ़ जी। सिंधी आहे त सही। इन करे बि ज़बान जो मतिलबु पोइ एतिरा प्रोजेक्ट कया आहिनि मूं हा हा इन करे बि साफ़ थी वई तव्हांजी स्क्रिप्ट पढ़ी पढ़ी बि सिंधी वधीक साफ़ थी स्क्रिप्ट हूंदी तव्हांखे ख़बर उर्दू ईंदो लाहौर मां तव्हां ऐं copy उर्दू कंदा आहियो। स्क्रिप्ट असां उर्दू पढ़े सिंधी ॿुधाईंदा हा हुआसीं उन ई वक़्तु हाँ, तव्हां उन्हें उनखे ट्रांसलेट ट्रांसलेट कंदा कंदा हुआ हुआसीं हा त बिल्कुलु ई शुक्र अल्लाह ताला जी हिकिड़ी देन हूंदी आहे त ॿियो सिंध में रहंदा आहियूं ज़ाहिर आहे मां इन जो सफ़ा सख़्ती सां क़ाइल आहियां त जिते तव्हां रहो था चाहे कहिड़ो बि सूबो हुजे हुते जी ज़बान तव्हांखे हर हाल में अचणु खपे मादरी ज़बान त तव्हांजी आहे न उहो त तव्हां ॻाल्हायो था पर सूबे जी ज़बान लाज़मी आहे सिंध में आहे त सिंधी में रहण वारनि खे जेतिरा बि आहिनि चाहे कहिड़ी बि क़ौम सां हुजनि उनखे सिंधी अचणु खपे सही बिल्कुलु सही था चओ हिते कॉल वठंदासीं असां सां गॾु कॉल आहे सीनियर सिटीज़न आहिनि अहमद नवाज़ लाशारी भाउ असां सां गॾु आहिनि हलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम खुश आहियो दी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो कीअं आहियो अल्लाह खुश रखंदो अल्लाह सदाई मुंहिंजी अम्मा खे आबाद रखंदो आमीन आमीन हा ईअं सभु रहंदो साईं अली अकबर पठार वेठो आहे मां ॾिसां थो वेठो अस्सलाम वालेकुम अदा ख़ुशि आहियो ठीकु आहियो अदा साईं वालेकुम सलाम छो भला केटीअ खां परे थी आयो सर बसि थोरो ॾाढा सुठा ड्रामा लोड़ा ऐं ॾोहा ॼणिया ड्रामा ॾिना हुआ बसि अदा बसि कुझु ज़िंदगी आहे ईअं ई हले थी कॾहिं किथे कॾहिं किथे पर हाणे वरी कंदुसि इनशाला अदा वरी कंदुसि इनशाला ईअं न कर केटीअनि खे वेली टाइम ॾे असां केटीअनि जा पुराणा लिसनर आहियूं न न ज़रूरु भाउ इनशाला इनशाला इन दफ़ा ज़रूरु कंदासीं प्रोजेक्ट इंशाल्लाह मौला खुश रखंदो दुआउनि में यादि भाउ दुआउनि में यादि महिरबानी ॿियो कुझु चवंदव भाउ गानो ॿुधाईंदव गानो ॿुधाया हा हा इलाही ॾींहं थिया आहिनि त गानो न आहे ॿुधायो ठीकु आहे दी हा ठीकु आहे ॿुधायांव थो दी जी, जी, जी। मास्टर चतुर जो कलाम आहे जी जी ज़माने खे ॾिठुमि जाचे वफ़ाई कान ते ॾिसजे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि में सचाई कान थी ॾिसजे इहा त हक़ीक़त ॻाल्हि आहे अजो कादो त दिल वारा रखनि दिल में जॻाई था चवनि आहियूं असां तुंहिंजा वफ़ाई कान थी ॾिसजे वाह वाह ज़बरदस्त थैंक यू अदा थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ माशाल्लाह असांजा सीनियर सिटीज़न आहिनि रेगुलर कॉलर आहिनि अच्छा, असांजा अच्छा। ऐं ॿी ॻाल्हि इहा हली ॾिसो अॼु बि मतिलबु तव्हां आया आहियो एतिरे टाइम खां पोइ अॼु ऐं सभिनि खे तव्हां यादि अच्छा आहियो मूंखे सची ॻाल्हि ॿुधाए मूंखे उमेद कोन हुई सची ॻाल्हि ॿुधाए छो त हिकु अरसो थी वेंदो आहे न हा। हाणे मूंखे 8-9 साल थी विया आहिनि त मां केटीएन सां परे आहियां कमु न पियो कयां हिते त इहो घणो अरसो आहे हिन में घणा प्रोजेक्ट विया हूंदा अलाए छा छो थियो हूंदो त हलो पुराणा कुझु आहिनि दोस्त जेके यादि रखंदा आहिनि महिरबानी हुननि जी पर अॼु बि सभई चाहिनि था त तव्हां हिते कमु कयो ऐं तव्हांखे ॾिसणु चाहिनि था अच्छा इहो मसइलो कोन्हे कमु करण ॾिसो हर ज़िंदगी हमेशह चेंज थींदी आहे तव्हां पंहिंजी लाइफ खे ॾिसो या कंहिंजी बि लाइफ हमेशह
लाइफ चेंज थींदी आहे ज़ाहिर आहे सर्कल ऑफ लाइफ हाँ सर इहो हले थो न त ही को ठीकु आहे मोहबत आहे चवंदा आहिनि सभु पर मूंखां सुठा डायरेक्टर आया हूंदा हिकिड़ी ॻाल्हि न्यू टैलेंट आयो हूंदो न हर का आर्टिस्टनि में न्यू टैलेंट आयो हूंदो डायरेक्टर में बि न्यू टैलेंट आयो हूंदो हर शइ में न्यू टैलेंट ईंदो आहे त हीउ चेंज थींदो आहे माहौल बाक़ी इनशाला मां कंदुसि हिकिड़ो प्रोजेक्ट लाज़मी इंशाल्लाह कोशिशि कंदासीं नूराणी वांगुरु को प्रोजेक्ट कयूं वरी इंशाल्लाह बिल्कुलु कजो जेसीं ताईं मां न करे वठिजो ईअं न त मां थोरो हेॾे होॾे था पोइ तव्हां कयो न न इहा सुठी ॻाल्हि आहे मां हमेशह चवंदी आहियां त KTN जा ॿ डायरेक्टर्स स्पेशली मां हमेशह नालो खणंदी आहियां जंहिंमें फर्स्ट अली अकबर हूंदो आहे ऐं सेकेंड ते ज़हीर मीरजत हूंदो आहे त इहे ॿ उहे डायरेक्टर्स आहिनि जिन खे वाक़ई ख़बर आहे त आर्टिस्टनि खां कमु कीअं वठिणो आहे त इहो जेको टैलेंट जेको तव्हां आर्टिस्टनि मां कढंदा आहियो तव्हांखे ॾाढो प्रॉब्लम थींदो हूंदो ॾिसो डायरेक्टर मां हमेशह चवंदो आहियां डायरेक्टर जेके सीनियर हूंदा आहिनि न ख़ासि कर हींअर अचनि पिया अलाह ताला उन्हनि खे बि अञा वधीक टैलेंट ॾे सीनियर डायरेक्टर हूंदो सुठो डायरेक्टर हूंदो जो कमु इहो आहे त आर्टिस्ट मां कमु वठे इहो वजह कोन्हे त यार आर्टिस्ट में टैलेंट कोन्हे या उहो न पियो करे सघे डायरेक्टर जो कमु आहे उनखां कमु वठनि न त इहो टैलेंट कढणु डायरेक्टर जो कमु हूंदो आहे ज़हीर में बेशक ज़हीर तमामु वॾो डायरेक्टर आहे ऐं मां जॾहिं PTV में मां इन थियुसि त मूंखां 1 साल सीनियर आहे उहो अच्छा इहो मां क्लियर कयां त ज़हीर मूंखां 1 साल सीनियर आहे सही लॻे थो त जूनियर आहे तव्हां न ज़हीर तव्हां जूनियर आहियो न ज़हीर मूंखां 1 साल सीनियर आहे छो त मूं जॾहिं प्राइवेट जो हिकिड़ो पहिरियों प्रोजेक्ट कयो प्राइवेट जेको मुंहिंजो पहिरियों ड्रामो हो सेकेंड ड्रामो मरहूम मंज़ूर मक्सी साहब जो तो हुनजो हू एसोसिएट डायरेक्टर हो ओके ओके सही त इन करे त हू ऐं माशाल्लाह वॾो डायरेक्टर आहे जेके हिते असांजा गॾु जेके दोस्त हुआ मां सम्झंदा नाला वठंदुसि छो त सभु वॾा डायरेक्टर हुआ ऐं उन्हनि खे कमु करणु खपे हिते हुनमें लतीफ़ काज़ी आहे महमूद मीरजत आहे असलम भुट्टो आहे पंहिंजो हुसैन शेख आहे ही तमामु वॾा डायरेक्टर आहिनि सही ॻाल्हि ऐं हिननि खे कमु करणु खपे छो त ही हिननि खे कम जी ख़बर ड्रामे जो सेंस आहे ख़बर आहे त ड्रामो हूंदो छा आहे अरे अक्सर करे तव्हां पंहिंजे सेट ते जेको आहे कैमरा ऑपरेट पाण कंदा हुआ इन जो रीज़न छा आहे मां 2003 में KTN जे दौर जॾहिं KTN जो पहिरियों प्रोजेक्ट हुन सां गॾु मां जॾहिं पंजाबी प्रोजेक्ट पहिरियों कयो त DOP कयो कैमरामैन कयो त मां डायरेक्टर ऐं DOP जो कमु घटि सिखियो आहे ऐं मां हिते जॾहिं नूराणी बि ॿ कैमरे हिते हूंदासीं हिकिड़ो पंहिंजो आउटडोर लाइ अलॻि हूंदो हुयो इंडोर लाइ अलॻि हूंदो हुयो उहो ई चवंदो न हुते डबल कैमरा असां इस्तेमालु कंदा हुआसीं त ईअं एज़ ए डायरेक्टर DOP मां हुउसि पर पोइ हाणे त न कंदो आहियां उर्दू साइड ते क्योंकि हुते मसरूफ़ियात डायरेक्शन जी वधीक हूंदी आहे त उते सिर्फ़ु हिते डायरेक्टर एज़ ए कमु कयां थो पर घणो करे तव्हां सां गॾु फयाज़ पेचू हूंदो उनखे रेस्ट घणो ॾींदा हुया त 2 कैमरा हूंदा त हिकिड़े कैमरे ते फयाज़ हूंदो ऐं हिकिड़े ते मां हूंदोसि त ईअं पोइ असां डबल कैमरे ते फयाज़ घणो करे पंहिंजो असिस्टेंट मोकिले छॾींदो हुयो आउटडोर फयाज़ साहब वॾो डायरेक्ट कैमरामैन आहे न वॾो DOP जो हूंदो आहे उहो असिस्टेंट खां वधीक कमु वठे थो त फयाज़ जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदव माशाल्लाह उन तमामु घणो कमु फयाज़ खां पहिरीं फयाज़ तो उन टाइम असिस्टेंट आयो फयाज़ जो वॾो भाउ जेको उहो हुन शुरूआति मूंसां एज़ ए कई DOP फर्स्ट प्रोजेक्ट हुन कयो पोइ उन टाइम फयाज़ शुरू कयो कमु असिस्टेंट ते पोइ माशाल्लाह टैलेंटेड आहे हिन में कोई शक ई कोन्हे तमामु थोरे अरसे में पंहिंजो DOP थी वियो पोइ इहो नूराणी सॼो ऐं माशाल्लाह उनखे अवार्ड मिलियो हुन ते ऐं सही हीअ सॼी टीम हुई ॾिसो सही टीम में इज़हार आहे फयाज़ आहे बाक़ी जेके हुआ सभु टीम जो हिसो तॾहिं नूराणी थियो सही हिकिड़े माण्हू जो कमु सभिनीनि जी महिनत हुई सभिनीनि जी महिनत ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं त ब्रेक था वठूं जी व्यूअर्स अली अकबर हिते मौजूदु आहिनि असां सां गॾु ऐं वक़्तु थियो हिकिड़े ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी वापसि अचो वेलकम बैक व्यूअर्स वे तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं अली अकबर हिते मौजूदु आहिनि हुन सां कचहरी थी रही आहे असां वटि कॉल बि आहे ॾिसूं था कहिड़ा हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए आऊं केरु पियो ॻाल्हायां आऊं हू पियो ॻाल्हायां जो तव्हांजो गेस्ट वेठो आहियां हुनजो ॾाढो सुठो भाउ बि आहियां दोस्त बि आहियां यासिर शोरो साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो ओह माय गॉड बिल्कुलु ठीकु आहे भाई कीअं आहियो एक्टर हा अच्छा यासिर शोरो कीअं आहियो ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु कीअं आहियो ठीकु आहियो अॼु त वॾा तव्हां गेस्ट करे वेठा आहियो अॼु भाई
अॼु भाई लिफ्ट ई नथो कराए। अरे छॾ अलाए किथे पाण गायब लॻो पियो आई अलाए किथे दोरनि ते बलूचिस्तान अलाए किथे किथे तस्वीरूं लॻाए लॻाए साड़ींदो आई बसि। अरे जो अली भाई छॾे ॾियो, तव्हां अॼुकल्ह शूटिंग पिया कयो, वॾा वॾा प्रोजेक्ट लिफ्ट ई नथा करायो। यार मज़दूरी कयूं पिया बसि, ॿियो छा पिया तव्हां कयूं। जेको प्रोजेक्ट हुयो त सही अली सां गॾु हिन सभु हिन खां पहिरीं वारो मैं अगर चुप हूं, हाँ फातिमा सां ॾिठो गॾु। हुयो, बिल्कुलु ॾिठो हुयो। अली भाई उन्हनि मौसमनि मां आहे जो पंहिंजनि खे हमेशह यादि रखंदो आहे। सही। यासिर त हमेशह यादि आहे, त नंढो भाउ आहे असांजो ऐं तमामु सुठो। नहीं, वरी एक प्रॉब्लम एक और भी है ना अली भाई, आप टैलेंट के बगैर कास्ट नहीं करते हो ना, मसला पूरा ये है। हाँ तो अब हम टैलेंट पैदा कर रहे हैं अपने। नहीं टैलेंटेड है यार तू माशाल्लाह। अच्छा यासिर, मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त अली सां तव्हां केतिरा प्रोजेक्ट कया हूंदा अञा हिन अली वक़्त भाई सां मां 3-4 प्रोजेक्ट करे चुको आहियां। बहू रानिया, अली भाई इनका पहिरीं वारो कहिड़ो? नूर रानी शुरुआत हुई तुंहिंजी, जेके नूर रानी हो ऐं हुनखां पोइ उर्दू में बहू रानिया ऐं मैं अगर चुप हूं, मैं अगर चुप और ॿिया ये तो याद है सीधा सीधा। 3 प्रोजेक्ट किया आहिनि मां। अच्छा माण्हू कीअं आहे, इंसान कीअं आहे? यार ही तव्हां खां पुछो पिया कहिड़ो माण्हू आहे, ही सभिनि खे ख़बर आहे, ख़ूबसूरत माण्हू आहे हिकिड़ो। सही। ऐं डायरेक्टर कीअं आहे? फैंटास्टिक, फैंटास्टिक, सही, पंहिंजे कम सां गॾु ऐं ॾाढा फोकस्ड आहिनि। अली जी का खामी ॿुधायो? छा अली जी का खामी ॿुधायो? वो तव्हांखे ख़बर आहे न कहिड़ी खामी आहे न मूंखे यादि कोन्हे, तव्हां ॿुधायो। यार अली भाई जी कोई खामी आई कोन्हे, इनफैक्ट ये एतिरा प्यारा माण्हू आहिनि। न ईअं न चओ नेक्स्ट प्रोजेक्ट में तव्हांखे कास्ट कंदो, ईअं न चओ, हर बुर मक्खण न हणो। इहा ॻाल्हि ख़बर आहे कि प्रोजेक्ट में काम करे न करे, लेकिन अली भाई सां हिकड़ी दोस्ती आहे। हाँ ये तो मोहब्बत है, ये तो यासिर सां गॾु यार। थैंक यू यासिर यार, थैंक यू वेरी मच। ऑलवेज वेलकम ब्रदर। Thank you. थैंक यू यासिर, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बाबा अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह यासिर इंतिहाई टैलेंटेड ऐं मां इहो बिल्कुलु चवंदुसि त फ़हद मुस्तफ़ा खां पोइ जेकॾहिं सिंधी मीडिया मां को इन लेवल जो टैलेंट अॻियां वियो आहे न, असांजे जेके बि यंग टैलेंट हुनमें यासिर आहे। त माशाल्लाह तमामु घणो कमु कयो, कमर्शियल वाइज़ ड्रामा ऐं चीज़, ऐं अलाह अॻियां ज़िंदगी आहे, घणो टैलेंट आहे, अॻियां बि कमु कंदो सुठो इंशाल्लाह। अली उर्दू साइड में तव्हां कमु करे रहिया आहियो, त डिफरेंस छा आहे? सिंधी मीडिया ऐं उर्दू मीडिया अक्सर ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। डिफरेंस आहे, डिफरेंस हिकिड़ो सभ खां वॾो डिफरेंस जेको सभ खां अहम आहे उहा आहे अमाउंट जो, बजट जो। ठीकु। छो त असां रीजनल में कमु कंदा आहियूं, हिते जो बजट ऐं चीज़ूं, छो त चैनल जे हिसाब सां मार्केटिंग जी जेको सिस्टम आहे सारा उन हिसाब सां वाक़ई सिंधी मीडिया में एतिरो पैसो नथा लॻाए सघनि प्रोड्यूसर, छो त एतिरो रिकवर नथो थिए। उर्दू छो त इंटरनेशनल में अची वेंदो आहे, पोइ अॼुकल्ह यूट्यूब जो दौर बि आहे, हुतां बि हिकिड़ो सिस्टम आहे पियो, त फ़र्क़ु सभ खां वॾो पैसे जो आहे। बाक़ी टैलेंट जे हिसाब सां का फ़र्क़ु कोन्हे, हिते तमामु घणो टैलेंट आहे, इहो न आहे त टैलेंट कोन्हे, हर हिते बि टैलेंट आहे, उते बि आहे, त टैलेंट जे हिसाब सां उहो आहे। बाक़ी ज़ाहिर तव्हां जेतिरो ई असां वारो कमु आहे त जेतिरो हिन में गुड़ विझंदासूं एतिरो मिठो थींदो, इहो कमु इन हिसाब सां आहे। त बजट वधीक हूंदो आहे त प्रोजेक्ट क्वालिटी, प्रोडक्शन वैल्यू, कास्ट वैल्यू, हर शइ वधी वेंदी आहे, त इहो फ़र्क़ु आहे। बाक़ी टैलेंट जे हिसाब सां चाहे कैमरो डायरेक्टर जो हुजे, आर्टिस्ट हुजे, सभु टैलेंट हिते बि उहो ई आहे, उते बि उहो ई आहे, उहो फ़र्क़ु कोन्हे। ठीकु आहे, हिते कॉल वठंदासीं। फरमान भुट्टो भाई हिन सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु आहियो। ठीकु आहियो? जी जी बिल्कुलु ठीकु ठाक जी माशाल्लाह, तव्हांजो तमामु बहितरीनु प्रोग्राम हले पियो ऐं इन खां अलावा सर्वे खान अली अकबर पठान उन्हनि सां ॻाल्हाइणु चाहींदुसि। जी अस्सलाम वालेकुम अदा, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम सर, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? तुंहिंजे अल्हम्दुलिल्लाह भाउ, अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं तमामु वॾो डायरेक्टर जेको आहे अॼु अव्हांखे केटीएन जी स्क्रीन ते ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी। थैंक यू भाउ। बसि केटीएन त असांजो घर आहे यार, जॾहिं घुराईंदा आहिनि, जॾहिं चवंदा हाज़िर थी वेंदासूं। जी बिल्कुलु, इहो त मतिलबु आहे, पर काफ़ी मतिलबु टाइम खां मां जेको आहे केटीएन खां परे हुया हुआ। हाँ बस थोड़ो बस जेको आहे रिपीट में ड्रामो हले पियो एतबार तमामु बहितरीनु। हाँ 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 मां मतिलबु उन ड्रामे तमामु घणो फैन आहियां। महिरबानी भाउ, महिरबानी। इंशाल्लाह वरी को नओं प्रोजेक्ट बि नज़र ईंदो तव्हांखे इंशाल्लाह ताला। इंशाल्लाह मुंहिंजी बि इहा ई ख्वाहिश आहे, तव्हां हिकु दफ़ो ॿीहर केटीएन ते कोई फैमिली प्रोजेक्ट कयो, नूरानी जीअं। इंशाल्लाह भाउ, इंशाल्लाह इंशाल्लाह, महिरबानी अदा। थैंक यू भाउ, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। ॾिसो इहा शिकायत सभिनीनि खे आहे त तव्हां परे थी विया आहियो इलाही, ऐं तव्हां जल्द खां जल्द वापसि अचो। इंशाल्लाह इंशाल्लाह, बसि कयां थो प्लान, जीअं बीच में मसरूफ़ियात जे हिसाब सां न,
त हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट लाइन अप कयां थो, इंशाल्लाह। इंशाल्लाह। ग्लैमरस जे हिसाब सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त अली अकबर जा ड्रामा मशहूरु हूंदा हुया त हुन में ग्लैमर तमामु घणो हूंदो हुयो, छो त छोकिरी त ग्लैमर त हुई ऑटोमेटिकली अची थो वञे। मेकअप में तव्हां करे कॉम्प्रोमाइज़ न कयो? ॾिसो स्क्रीन जेतिरी सुठी ईंदी न, स्क्रीन ते माण्हू ईंदा आहिनि। हिकिड़ो सभ खां पहिरीं मां स्टोरी खां बि पहिरीं, ड्रामे खां, हर शइ खां पहिरीं मुंहिंजी आदत हुई त छो त मां कमर्शियल साइड खां आयो आहियां, कमर्शियल एजेंसीज़ में मूं घणो कमु कयो आहे, हुते फोकस हूंदो त तव्हांजी स्क्रीन सुठी अचे। स्क्रीन में मेकअप बि आहे, सेट बि आहिनि, हर शइ शामिल आहे न, लोकेशन हर शइ शामिल आहे। त हू स्क्रीन ते सम्झोतो नथो थी सघे, तॾहिं माण्हू जेको रिमोट ते 100 चैनल पियो ॾिसे उहो तव्हांजे चैनल खे ब्रेक कंदो। त माशाल्लाह नूरानी खां उनखां पहिरीं बि जे प्रोजेक्ट हुआ, मूंसां गॾु इज़हार हूंदो, तव्हांखे ख़बर आहे, बेस्ट मेकअप आर्टिस्ट आहे हिते माशाल्लाह, इहो मोस्ट सीनियर आहे। हा, त इन करे हुते घणी महिनत कंदा हुआसीं। ऐं फ़र्क़ु ॾिसो हुजे न, फैमिलीज़ सिंधी फैमिलीज़ शहर में बि आहिनि, ॻोठनि में बि आहिनि, त जेको जिते जो माहौल हूंदो उन हिसाब सां उनखे असां ॾेखारियूं पिया। असांजा फैमिलीज़ जा शहर जा ड्रामा हूंदा हुआ त उन हिसाब सां असां उनखे प्रमोट कंदा हुआसीं। सही। असां सां कॉल बि आहे, बशीर पठान भाई। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी बदीन सां बशीर अहमद पठान ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सुठे अभी? अल्हम्दुलिल्लाह। जी भाउ। अॼु अली अकबर साहब सां ॻाल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी तव्हां सुठे तबियत सही आहे? अल्लाह जो शुक्र भाउ, अल्लाह जो शुक्र। अच्छा साईं, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया, ॾाढी ख़ुशी थी थिए। महिरबानी अदा, दुआनि में महिरबानी। लॻे थो तव्हां शायदि फिल्मुनि में कमु कयो आहे, अदाकार पिया लॻो ॾिसण में। छा तव्हां वाकई फिल्म में कमु कयो आहे? न न भाउ, मां डायरेक्टर आहियां। मां 23-24 सालनि खां मां कैमरे जे पोयां एक्टिंग कंदो आहियां, कैमरे जी बैक साइड ते ॿियनि खां एक्टिंग कराईंदो आहियां। बाक़ी हिकु अधु ड्रामे में नंढो वंढो ईअं मजबूरी में कयो हूंदो। ऐं बाक़ी एक्टर कोन आहियां भाउ, एक्टर सफ़ा बुरो आहियां। मां हिकिड़ो अधु नंढो कैरेक्टर कयो आहे ऐं सफ़ा बुरो, इंतिहाई बुरो एक्टर आहियां। डायरेक्टर शायदि थोरो घणो बहितर आहियां। अच्छा अच्छा। अची सां ॻाल्हाईंदी। जी जी भाउ। हिकिड़ी फरमाइश आहे प्रोग्राम में, रामन अली घुरायो प्रोग्राम में। इंशाल्लाह असां सभिनीनि खे कॉन्टेक्ट कंदा आहियूं, पोइ जीअं जंहिंखे टाइम मिलंदो आहे त उहो बिल्कुलु असां वटि ईंदा आहिनि, त हू बि असांजी लिस्ट में आहिनि, त इंशाल्लाह ज़रूरु घुराईंदासीं। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अली, मतिलबु वाक़ई सही ॻाल्हि आहे, या त एक्टिंग त तव्हां सभिनीनि खां माशाल्लाह कराई आहे। जंहिंखे न बि अचण वारी एक्टिंग हूंदी उन खां बि तव्हां एक्टिंग कराई आहे, पर तव्हां पाण जेको आहे कुझु कैरेक्टर्स मां हिकिड़ो ॿुधायां, मां हिकिड़ी शइ क्लियर हमेशह कई आहे, मां कैमरे जे अॻियां इंतिहाई कंफ्यूज़ माण्हू आहियां। मां सची ॿुधायां थो, अवार्ड शोज़ में जॾहिं अवार्ड मिलंदा हुआ, या मां कॾहिं आर्ट्स काउंसिल जो मेंबर आहियां, उते वेंदो आहियां, कॾहिं मां नथो ॻाल्हाए सघां एक्टिंग। मां असां हिकिड़ी फिल्म करणु वियासीं अयूबिया, बर्फ़बारी जे कातिल नालो, त हुनमें कैरेक्टर घटि हुआ, त हिकिड़ो कैरेक्टर मूं बि कयो। मां DOP साहिब सां बि हिकिड़ो कैरेक्टर फयाज़ पेचो सां करायो, त जेके मौजूदु हुआ असांजो मेकअप आर्टिस्ट सभिनि सां करायो। त नंढो हिकिड़ो कैरेक्टर, पर मां न करे सघियो, सची ॻाल्हि ॿुधायां। बसि ज़बरदस्ती 2-3 सीन कया, त कातिल सभिनि खे मारे थो। हिकिड़ो टीम वेंदी आहे उते शूटिंग जे लाइ, उनखे बसि क़तल थो, सभिनि जो क़तल पियो थिए। त पर मुश्किल कमु आहे। सही। ऐं कोई अहिड़ो फनी वाक़ियो जेको तव्हांखे अॼु बि यादि हुजे, शूट जे दौरान थियो हुजे? फनी या ख़तरनाक चवंदुसि त असां नूरानी जी टीम में, तव्हांजी एंट्री खां पहिरीं जॾहिं असां वियासीं उते अयूबिया साइड ते, त पूरी टीम असांजी शूट ते उते हुई, त बर्फ़बारी, इंतिहाई बर्फ़बारी, 3-3 फुट बर्फ़ थी वई हुई। त शूट कयूं पिया, त उहो जेको हुते 3 ॾींहं थी विया असांखे, 2 या 3 ॾींहं हुते थी विया। त लोकेशन जेको हुते लोकल माण्हू चयो त हाणे राति जी तूफ़ानी बर्फ़बारी जी पेशन गोई आहे, तव्हां फ़ौरन निकिरो। त असां लालच में हुआसीं, यार एतिरी सुठी बर्फ़ पई थिए, त असां शूट पिया कयूं। मूं चयो थोरी देरि अञा देरि। अच्छा, राति थी वई, हाणे गाॾी में वेठासीं, वैन में, हाणे बर्फ़बारी, तूफ़ान, हवा हले पई, गाॾी हले पई। जीअं असां ॿाहिरि निकितासीं, रस्ते में पहाड़ी ते गाॾी बंदि। हू गाॾी जा अलाए छा छा थी वियो, बसि ख़राबु थी वियो। हाणे हिन पासे बि कुझु कोन्हे, हुन पासे बि तूफ़ान बारिश। हाणे लोकल हुते हिकिड़ो जो ड्राइवर हो चयो, यार हिते त जेको जंगली चीता हूंदा आहिनि हू अची वेंदा आहिनि ऐं बाक़ाइदा मारे छॾींदा आहिनि। इहो हुते मशहूरु आहिनि चीता। ॿियो हिते जे कुझु लोकल माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके हिन हालातनि में ईंदा आहिनि, सामान खसे, हर शइ सामान करे क़तल करे छॾींदा आहिनि। ईअं बि थिए। हाणे असां सां गॾु अरूसा, फातिमा, आरफा, समर, इज़हार, अलाए ॿिया अरसलान, बाबा जेकी हालत थी। छोकिरी आहिनि बाक़ाइदा हिक ॿिए खे रोए तौबा कयूं आहिनि, त मां तुंहिंजी बुराइयूं कयूं आहिनि, त मूं मुंहिंजे माफ़ु करे छॾिया, मरण वारा आहियूं।
जेको मूं कयो आहे तूं माफ़ कर, बाक़ाइदा इहे तौबा थियूं आहिनि। अरे अहिड़ो माहौल थी वियो। ऐं असां सां गॾु हिकिड़ो असांजो हिते मेंबर आहे हिते जो समर जो भाउ आहे रिज़वान। हाणे हुनखे छा थियो, हू बसि नारा पियो हणे अलाहु अकबर अलाहु अकबर। अच्छा उहो ई नारा पियो हणे, छोकिरियूं चयो हिनखे चुप करा, ईअं लॻे पियो मरण खां पोइ जा नारा हाणे हिनखे चुप करा। अहिड़ी हालत थी वई न हाणे सफ़ा। हिकिड़ो अरसलान हिकिड़ो मां ऐं महबूब हो असां सां गॾु, महबूब ठही पियो। हा हू बि वीचारो परेशान। सभु हिकिड़ो बसि अरसलान थोरो हौसले में, हिकिड़ो मां हौसले में। त यार छा कयूं, केटीएन ते बोस ताईं ॻाल्हि पहुती, फ़ौजियुनि वटि वई त हेलीकॉप्टर बि नथो अची सघे। छा पोइ पूरी राति कीअं उन्हनि जीपूं मोकिलियूं आहिनि, कीअं असांखे ट्रांसफर कयो आहे। आख़िर त इहो पियो लॻे त जीअं असां मरी वेंदासीं। पोइ कहिड़ी मुश्किल सां हिकिड़ो विच में रेस्टोरेंट हुते ताईं पहुचायो। हुते हिकिड़ो बाबो लालटेन कॾहिं पुरानी फिल्मनि वांगुरु निकितो, हॉरर वारो। त हुन चयो त भाई कोई कमरा नहीं है। पोइ पुलिस वारनि पोइ धका ॾेई ज़बरदस्ती कमरा वठाया। पोइ मानी खाइण जे लाइ कुझु कोन्हे। हिकिड़ी दुकान भर में मुंहिंजो तालो तोड़े असां सामान कढियो आहे। सामान कढी ॿाहिरि तालो हणी चाबी हिते रखी त हीअ दुकान, हीअ रेस्टोरेंट में असां गेस्ट हाउस में आहियूं, हीअ तालो असां तोड़ियो आहे। सुबुह जो अचो त हिते अचो। मतिलबु अहिड़ी कंडीशन न, हू पूरी राति जीअं गुज़री हुई न, हुनमें कॉमेडी बि हुई, ख़ौफ़ बि हो, अलाए छा छा हो। अलाह बचायो असांखे हुनमें, जीअं पहुता वापसि असां। वाकई इहो हिकिड़ो फन पंहिंजी ही मां शॉर्ट ॿुधायो आहे। एतिरी घणी हिनमें इज़हार हिते आहे, हू तव्हांखे ॿुधाईंदो त कीअं हू राति कीअं गुज़री आहे। सही न, इहो कमु वाकई ॾाढो डिफिकल्ट आहे। जॾहिं तव्हां आउटडोर वञो था त तव्हां अलाह हवाले आहियो न, मतिलबु कुझु बि थी सघे थो तव्हां सां। ऐं कंहिं शइ जी का गारंटी न आहे त मतिलबु ख़ुदा न ख़्वास्ता कोई हादसो थी वञे या कुझु बि थी सघे थो। त मतिलबु इहो हिकिड़ी फनी पंहिंजी जाइ ते आहे, पर हिकिड़ी डेंजरस ॻाल्हि। सुबुह जो न फनी इहो थियो, सुबुह जो असां उते पहुची वियासीं, बची वियासीं, सभिनि खे ख़बर पइजी त हाणे मरी पहुची विया आहियूं, हाणे बची वियासीं। छोकिरियूं पाण खे हिकिड़े ॿिए खे खिलनि पियूं, छो सॼा राज़ खोले छॾिया त राति मूं तुंहिंजी बुराई एतिरी कयूं, तूं पहुची हाणे सही वेठा आहिनि, हाणे कीअं चवनि त यार मूं छा छा कयो आहे। हाणे पंहिंजे पाण खे ॾिसण खिलनि पियूं। ज़ाहिरा में ऑप्शन ई कोन्हे उन्हनि वटि, छा थियूं करे सघनि। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जानी बड़ो खैरपुर खां एजाज़ बड़ो थो ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु दुरुस्त तबियत सही आहे। साईं सां ॻाल्हाइणो, सलाम करणो जी। अस्सलाम वालेकुम अदा बड़ो साहब, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। सर तव्हां जेको तव्हांखां इहा रिक्वेस्ट करणु चाहियूं त तव्हां एतिरा सुहिणा सिर था, पोइ स्क्रीन खां परे छो था रहो साईं? बसि भाउ, बसि हाणे बसि कोशिशि कंदासीं, वरी अचूं इंशाअल्लाह। हलो ठीकु आहे, हटी ॾियो। जी भाउ, अरे महिरबानी। हिन प्रोग्राम ॾाढो सुहिणो सिर तो बहितरीन थो हले। हिन में रेडियो पाकिस्तान जा जेके पुराणा प्रोड्यूसर रहिया आहिनि, इन्हनि में कंहिंखे घुरायो, मिर्ज़ा आहे, कोसर बड़ो आहे, इनखे घुरायो त इहो ॾाढो प्रोग्राम। इंशाअल्लाह भाउ, इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बसि ॾिसो तव्हां नाराज़ था कयो असांजे कॉलर्स खे, उन्हनि खे ॻाल्हि न वणी। अच्छा, इहो आइडियो सुठो इन्हनि सर ॾिनो आहे। रेडियो ते तमामु घणो टैलेंट आहे, जेको असां सिर्फ़ु उन्हनि जी वॉइस ॿुधूं था, पर तमामु घणो टैलेंट आहे रेडियो पाकिस्तान। तव्हांखे अली कॾहिं ऑफर थी ईअं? जी, रेडियो त तमामु घणी ऑफर मां वियुसि, काफ़ी दफ़ा वियो आहियां। ड्रामे जे हवाले सां ई जीअं प्रोग्राम थींदा आहिनि, इन हवाले सां त मां 8-10 दफ़ा इंटरव्यू जे हवाले सां मुंहिंजी टीम हुई। हिकिड़ी दफ़ा त पूरी टीम मुंहिंजी वई हुई। हिकिड़ो मुंहिंजो ड्रामो मेरे जीने की वजह, त उनमें बिलाल हो, ॿिया आर्टिस्ट हुआ, सभु असां पूरो प्रोग्राम करे आयासीं। सही। तव्हांजी जेका उर्दू साइड वारी जेका टीम आहे जिथे तव्हां कमु कयो था, त हू नए टैलेंट खे जेको प्रमोट कनि था, त सिंधी मीडिया जो जेको टैलेंट आहे उन हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त सिंधी मीडिया जे टैलेंट खे एतिरो अॻिते नथो आंदो वञे उर्दू साइड। अच्छा, इहो मुंहिंजी वजह ॿुधायां। पहिरीं मूंखे बि लॻंदो हो, छो त मां उर्दू साइड ते कमु कयो, वरी सिंधी में अचियोसि, त पोइ मूंखे लॻंदो त यार सिंधी आर्टिस्टनि सां ज़्यादती कंदा आहिनि, ऐं शायदि कुझु कंदा बि हुजनि, मूंखे सभिनि जी ख़बर कोन्हे। पर हिकिड़ी शइ जेकी उते क्लियर आहे, जेको हींअर मूंखे नज़र आई आहे 2-3 वॾे चैनल ते, हू चवंदा आहिनि चाहे पठान हुजे, पंजाबी हुजे, सिंधी हुजे, केर बि हुजे, उर्दू लैंग्वेज हुनजी साफ़ हुजे, उहो हिन ते फोकस वधीक कंदा आहिनि। हू इहो मां पाण चेक कयो आहे, हिनजी त मां ॻाल्हायो त हू चवंदा यार कंहिंजी ज़बान जो बि, कहिड़ी ज़बान जो बि हुनजी मादरी ज़बान भले सिंधी, पंजाबी, पश्तो, कहिड़ी बि बलोची हुजे, पर उर्दू साफ़ ॻाल्हाए। इहो इशू ईंदो आहे असांजे काफ़ी आर्टिस्टनि में, ॻाल्हाइण में हू उर्दू साफ़ घुरंदा आहिनि। स्पेशली हू इहो न चवंदा आहिनि त यार ख़ाली सिंध वारा खे, हू पंजाबी खे बि इहे चवंदा, पश्तो वारे खे बि इहे चवंदा,
ऐं हुंडी आयो ॿ टे टैलेंट ईअं आयो त तमामु सुठो टैलेंट हो, पर हुनमें पछतो टच पियो अचे, न वरितो हुननि। सही। छो त वॾे कैरेक्टर जे लाइ जेकॾहिं लीड कैरेक्टर आहे, सपोर्टिंग लीड आहे, मेजर सपोर्टिंग आहे, हिन कैरेक्टर जे लाइ उहो चवंदा आहिनि त उर्दू बिल्कुलु साफ़ हुजे। ईअं मां वॾो नालो वठंदुसि, पछतो फिल्मनि जो वॾो नालो आहे अरबाज़ ख़ान। सही। असां वटि हिते केतिरी दफ़ा फ्लॉप थियो आहे, छो त न वठंदा आहिनि हिते, छो त लैंग्वेज जो प्रॉब्लम आहे। इहे घणेई ॿिया आर्टिस्ट आहिनि, त इहो अमूमन इहा आहे। मतिलबु मां कुझु प्रोडक्शन हाउस जे सुठा आहिनि हुननि वटि त इहो इशू आहे, बाक़ी कुझु जेके ज़ाती कंदा आहिनि त हू हूंदा कुझु, मूंखे हुननि जी ख़बर कोन्हे। सही। ऐं जीअं कैमरामैन थी विया, DOPs थी विया, उन्हनि जे लाइ अच्छा, उन जे लाइ इहो आहे त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां पाण DOP आहियां, इन करे ॻाल्हि पियो कयां। हिते जे कम में हुते जे कम में फ़र्क़ु आहे। मां चवां त हुते जो कमु आसान आहे, अञा हिते मुश्किल आहे, पर हुते जे कम जे लाइ घटि में घटि हिकिड़े DOP खे, हिकिड़े स्टाफ खे, या जेको लाइट जो सिस्टम आहे, 6 महीना हुते लॻाए पहिरीं उनखे सम्झणो पए थो त हीअ आहे छा, छो त सॼो कमु आहे डिफरेंट बिल्कुलु। हुते जी लाइटूं, हुते जो कैमरो, लेंसिस, हर शइ में फ़र्क़ु आहे। त सम्झण जे लाइ डिपार्टमेंट त साॻिया आहिनि, पर ज़ाहिर आहे हुनमें कैमरनि में फ़र्क़ु आहे, शयुनि में लाइटनि में फ़र्क़ु आहे। त हुते जी लाइट थोरी चेंज हूंदी आहे, हिते जी लाइट असां ॿिए तरीक़े सां कंदा हुआसीं। हुते डिटेलिंग वधीक आहे, हिते असां नॉर्मल में बि पंहिंजो कमु करे वठंदा आहियूं। इहो फ़र्क़ु आहे। सही। असांजे जेके बि सिंधी आर्टिस्ट आहिनि, जेके तव्हां सां गॾु जिन्हनि कमु कयो आहे, स्पेशली छोकिरियूं जेके आहिनि, उहे काफ़ी मतिलबु अगरि इतफ़ाक़ सां कॾहिं बि कंहिंसां बि का ॻाल्हि थिए या मुलाक़ात थिए त हमेशह तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि रखंदियूं आहिनि, ऐं इहो ई चवंदियूं त कॾहिं बि अगरि चांस मिलियो वरी सां कमु करण लाइ त असां अली अकबर सां ज़रूरु कमु कंदासीं। किरण, तव्हां बि कमु कयो आहे, मां पूरी टीम खे फैमिली वांगुरु सम्झंदो, सभिनि खे ख़बर आहे। छो त टीम ते जॾहिं हिकिड़ो फैमिली वांगुरु माहौल थींदो आहे न, त पोइ कमु सुठो थींदो आहे, पोइ हिकिड़ो ईज़ी रिलैक्स थी माण्हू कमु कंदो आहे। जेकॾहिं मां डंडो खणी डायरेक्टर थी वञा, पोइ कमु न थींदो। ऐं हीअ सभिनि जी मोहबत आहे, छो त कमु सुठो कयो आहे, गॾु वक़्तु गुज़ारियो आहे। ऐं मूंखे जिथे जिथे मौक़ो मिलंदो आहे, मुंहिंजा ड्रामा तव्हां ॾिसो, तव्हांखे हिते हिन पासे जा कुझु न कुझु आर्टिस्ट मिलंदा, जिथे मूंखे लॻे थो यार मां कुझु करे सघां थो। कुझु हुते सिस्टम चेंज आहे, हुते कास्टिंग अमूमन डायरेक्टर नथो करे, हुते हर डिपार्टमेंट अलॻि ठाहियो आहे, कास्टिंग डायरेक्टर अलॻि आहे। त पोइ बि मां जेतिरो मां थी, जीअं यासिर मूंसां घणो कमु कयो आहे, अरूसा मूंसां घणो विच में कमु कयो, ईअं जेको जिथे मूंखे मौक़ो लॻे थो या मुंहिंजे हथ में कुझु ईंदो आहे, त मां ज़रूरु पंहिंजो जेको पुराणा टीम आहे उनमां आर्टिस्टनि खे या ॿी टीम में कोशिशि कंदो आहे त मूंसां कमु कंदो आहे। सही। रेहाना अख्तर आपा असांजी मोस्ट सीनियर PTV जी आर्टिस्ट आहिनि, जिन KTN ते तमामु घणो कमु कयो आहे, ऐं नेगेटिव कैरेक्टर्स अली अकबर जी सोप्स में तमामु घणो कयो आहे। त हर दफ़े आपा रेहाना सां गॾु कमु करण जो तव्हांजो रीज़न छा हूंदो? तमामु सुठी आर्टिस्ट आहे। देखो हिकिड़ो आर्टिस्ट सुठी आहे। ॿियो असां वटि जेके टीम हूंदी, मूंखे चवंदा यार तव्हां हमेशह कोशिशि, अली अकबर हमेशह हिकिड़ी टीम थो खणे। डायरेक्टर जिथे मुतमइन हूंदो टीम मां, ऐं उहो जेको प्रोजेक्ट ठाहे पियो हिट बि थिए पियो, सुठो बि हले पियो, त इन करे मुंहिंजी कास्ट 70% या 50% रिपीट हूंदी हुई। पर इन करे त उहा टीम सुठी हूंदी हुई, इन करे मां कोशिशि कंदो, पर अधु टीम मूं वटि नई हूंदी हुई, ईअं मां कमु कंदो हुउसि। ऐं जेके बि आर्टिस्ट हूंदा हुआ, तव्हांजे नाले सां वाबस्ता हूंदा हुआ, त अली अकबर जी टीम आहे, बाक़ाइदा चैनल जे अंदरि मशहूरु हूंदो हुयो त हीअ अली अकबर जी टीम आहे, ऐं इन्हनि जो दिमाग़ ॾाढो ख़राबु आहे। त तव्हां त दिमाग़ ख़राबु न कयो, ज़ाहिर आहे तव्हां त हिकिड़ो टीम मेंबर वांगुरु सभिनीनि खे वठी हलिया, पर इहे अफ़वाहूं छो हूंदियूं हुयूं? अफ़वाहूं हूंदियूं त मूं वटि जेको कम जो तरीक़ो मां मैनेज करे वठंदुसि दोस्ती जे हिसाब सां। ॿियो डायरेक्टर हूंदो आहे, हू चए थो आर्टिस्ट डायरेक्टर सां आर्टिस्ट वारो कमु करे, हू डिसिप्लिन वधीक घुरंदो। मूं वटि थोरो दोस्ती जो माहौल, थोरो हथु मुंहिंजो हल्को हूंदो त मां मैनेज कंदो हुउसि। त इहो फ़र्क़ु ईंदो जो ॿियो डायरेक्टर थोरो तंग थींदो आहे मुंहिंजे आर्टिस्ट खां, जेको मूं सां गॾु वधीक कमु कंदो, जंहिंमें अरसलान हो, तव्हां हुआ, या ॿिया कुझु नाला हुआ जेको कंटिन्यू कमु कंदा हुआ, सुनैना हुई, त हू ॿिए डायरेक्टर सां कमु कंदो त हू थोरो चिड़ी हूंदो, यार हीअ त तंग कंदा आहिनि, फलां मूं वटि छो त दोस्ती बि हुई, माहौल हुते इहो त असां मैनेज कंदा हुआसीं, इन करे थोरो फ़र्क़ु ईंदो हिन शइ में। सही, ठीकु आहे। हली ते ब्रेक वठंदासीं। जी व्यूवर्स, त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूवर्स, ॿीहर तव्हां सां मुहाज़िर आहियूं, असां सां गॾु कॉल बि आहे, ॾिसूं था कहिड़ा हाल आहे। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि किरण? ठीकु ठाक आहीं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक जी। व्यूअर्स असां सां गॾु अली रज़ा कटपड़ आहिनि। कहिड़ा हाल आहिनि अली तव्हांजा? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पूरा ठीकु ठाक, मज़े में? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हां ॿुधायो घर में सभु ठीकु ठाक? अल्लाह जो शुक्र, अल्हम्दुलिल्लाह, करम मालिक जा। बसि अॼु सोचियोसीं त अली अकबर खे घुरायो आहे त तव्हां खां बि माना हिन सदीअ जो महान डायरेक्टर तव्हां वटि वेठो आहे, हर वॾी ॻाल्हि आहे। महिरबानी भाउ, महिरबानी एतिरी। अच्छा मां हमेशा जी अली अली अकबर सम्झी त वियो ने? जी सर, मां सम्झी वियुसि, इन करे त महिरबानी चओ तव्हांखे। मां इहो पुछणु चाहींदसि त तव्हां अक्सर अली खे ईअं चवंदा आहियो त हुनजो रीज़न छा आहे? इहो रीज़न इहो आहे त बाबा वॾो डायरेक्टर आहे माशाअल्लाह। माशाअल्लाह सां, हा हिन में त कोई शक ई कोन्हे। जी जी। ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त माना फास्टेस्ट डायरेक्टर जेको मूं ॾिठो आहे ऐं क्वालिटी वारे कम सां गॾु, मज़ाक पंहिंजी जॻह ते, पर मुंहिंजो ख़्याल आहे त अली अकबर जेतिरी स्पीड मूं न ॾिठी के ॿिए डायरेक्टर। अरे मोहब्बत आहे तुंहिंजी अली। ऐं अली माशाल्लाह तमामु सुठो दोस्त आहे असांजो। ऐं मज़ाक हले थो पंहिंजी जाइ ते, पर रिस्पेक्ट पंहिंजी जाइ ते आहे। बिल्कुलु हू आहे। ऐं माशाल्लाह तमामु वॾो सुठो आर्टिस्ट। और सुठी ख़ुशी पई थिए त वरी कमु पियो करे, छो त मां हिकिड़ो ड्रामो टीज़र प्रोमो ॾिठो। जी जी। अली दादा वरी कमु शुरू कयो आहे माशाल्लाह। यार ॾिठो मूं तुंहिंजो कमु भाउ। मूं छॾियो कॾहिं हुयो बाबा? लॉकडाउन में लॉकडाउन में छॾे ॾिनो न। पर इहो इहा हिकिड़ी ॻाल्हि थी अली अकबर, मां लॉकडाउन में बि सभिनी स्क्रीन ते ऑन एयर रिपीट पे। हा माशाअल्लाह माशाअल्लाह, सही सही, अल्हम्दुलिल्लाह। ॿियो अली जे बारे में छा चवणु चाहींदव अली? अली जे बारे में छा चवणु चाहींदुमि? बसि सम्झी वियो जेको मां चवणु चाहींदुमि। असां नथा सम्झूं न, असांखे ॿुधायो। ॾाढो सुठो दोस्त आहे ऐं यारनि जे कमु अचण वारो आहे। ऐं माना मूं वांगुरु जेको आहे, हे बि अधु राति जो हिन करे कंहिंजी फोन वञे। असां ॿिन्हिनि शुरू में असां मशहूरु हूंदा हुआसीं, छोटा ईदी बड़ा ईदी। ही अली रज़ा मां, छो त हिते कंहिंजो बि मसइलो हुजे या त अली अकबर मौजूदु हूंदो या अली रज़ा मौजूदु हूंदो, कंहिंजो बि प्रॉब्लम। और वरी काफ़ी जायूं त अहिड़ी बि हूंदियूं जंहिंमें अचानक माना अली अकबर बि पहुची ईंदो, मां बि पहुची ईंदो। हिकिड़ी जाइ त कॾहिं कोन था विसारे सघूं अली, शुरू वारी। हा उहो त माना न ॿुधाए था सघूं, न ॿुधाए नथा सघूं। हलो कुझु शयूं हिडन रहनि त वधीक सुठो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। थैंक यू यार, थैंक यू, लव यू भाउ, थैंक यू। थैंक यू अली, थैंक यू। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। अली रज़ा माशाल्लाह हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त दोस्ती में ऐं मसइलनि में, कमु अचण वारनि में तमामु माशाल्लाह ही जॾहिं किथे बि को मसइलो हुजे हुन टाइम ते सभ खां पहिरीं पहुचण वारो माण्हू हूंदो। इनमें को शक कोन्हे, दोस्ती में सभ खां अॻियां हूंदो। अली तव्हांजे सेट ते छोकिरियुनि जा जहिड़ा बि तमामु घणा थिया आहिनि। हा मशहूर जहिड़ा आहिनि, मशहूर। हिकु बसि हाणे छा डिटेल छा ॿुधायां, हैदराबाद में हिकिड़ो जहिड़ो थियो भाउ, बसि सभु चरिया थी विया। हितां कुर्सियूं हुते वञनि पियूं, हुतां कुर्सी इज़ा मुंहिंजो DOP वीचारो विच में फाथल, कैमरामैन, मेकअप आर्टिस्ट फाथल, सभु चरिया थी थिए छा पियो। कीअं मैनेज कीअं कंदा आहियो एतिरनि छोकिरियुनि खे? न ड्रामो मुंहिंजो हिकिड़ो हो हॉस्टल जी यादूं। हू ड्रामो टोटली स्टूडेंट ते हो न। स्टूडेंट ते हो त हुनमें 8 जेके हीरो, 8 छोकिरियूं हीरोइन, एतिरी वॾी टीम, मतिलबु चरियो मूंखे करे छॾियो। राइटर हुनजो एतिरो वॾो माशाल्लाह, आगा साहब, आगा रफ़ीक राइटर हो। ऐं हिकिड़ो PTV जो तमामु वॾो प्रोजेक्ट हो आइनो, हुनखे रिप्रेज़ेंट कयो त वॾी कास्ट, सभु कुझु थी। पर छाड़े एतिरा कैरेक्टर जब गॾु थींदा आहिनि, पोइ आउटडोर शूट में आहियूं त कॾहिं कॾहिं मसइला थींदा आहिनि। हीअं न त हिते थींदा आहिनि, उर्दू साइड ते बि थींदा आहिनि, त प्रॉब्लम थी। पर उहो जहिड़ो यादि आहे सभिनि खे असांखे, छो त मां कॾहिं बि हिकिड़ो फीमेल खे एतिरो पावरफुल, त कुर्सियूं हितां वञनि पियूं, हुतां अचनि पियूं, वार हिकिड़े में, मतिलबु अहिड़ो माहौल थी वियो त जेके मेल आर्टिस्ट हुआ या डायरेक्टर सभु हिकु पासे ते ई बिठायूं त छा हीअ थोरो माहौल नरम थिए त को अॻियां वञे। मतिलबु तव्हांखे उन ॾींहुं ख़बर पई त वुमन पावर छा थींदो आहे? ॿिए ॾींहुं ख़बर पई त सभु हुन खां पोइ बसि ख़बर पइजी वई मूंखे, सभिनि खे ख़बर पइजी वई त वुमन पावर बि हूंदो आहे। वीचारियूं जॾहिं चुप करे वेहंदियूं आहिनि त उन्हनि जहिड़ो ख़ामोश तबा कोई कोन्हे। ऐं जॾहिं हू मसइलो हल थियो 15 ॾींहंनि खां पोइ हू ई सभु गॾु आहिनि। असां ॾिसूं पिया यार, असांखे चरियो करे छॾियो, 15-20 ॾींहंनि खां पोइ सभु कुझु ठीकु आहे। छोकिरी नालो ई हिन जो आहे त भई जेको वरी पाण जो पाण में सही थी वेंदियूं, ख़बर बि कोन पवंदी।
ऐं खोड़ अहिड़ा जहिड़ा नूराणी जे टाइम थिया ॿिया प्रोजेक्ट्स कंदे थिया इवन कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेके असां ऑन एयर न चई सघंदा आहियूं पर इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त उन जाइ ते हर कंहिंखे सपोर्ट करण वारो अली अकबर हूंदो हुयो छो त असां कॉल ई तव्हांखे कंदा हुआसीं पहिरियों त अली हे मसइलो थी वियो अची मुंहुं ॾियो मसइले खे हल करणो हूंदो न मतिलबु हिकिड़े मसइले खे कीअं हिकिड़ो ज़ाहिर हिकिड़ो टीम जो मेंबर वॾो आहे त उहो ई हल कंदो त भाउ मसइलो हल थिए शूटिंग हले कंटिन्यू कमु करणो हूंदो आहे त इन करे असां मसइले खे कोशिशि कंदा हुआसीं वेही ॻाल्हि करे हिनखे मसइले खे ख़तमु कयूं सही अच्छा अली हिते मां तव्हां सां कुझु रैपिड फायर सवाल करणु चाहींदसि ऐं उन में तव्हां ॿिनि आर्टिस्टनि जा या कंहिंजा ॿ नाला खणंदसि मां त तव्हांखे मार्क्स ॾियणा आहिनि उन जे बारे में ॿुधाइणो आहे ब्यूटी जे बारे में ऐं एक्टिंग जे बारे में ब्यूटी वाइज़ केरु वधीक सुठो आहे ऐं एक्टिंग वाइज़ केरु वधीक सुठो आहे अच्छा ठीकु आहे सम्झी वियो ठीकु ओके त मां हिते तव्हां खां पुछणु चाहींदसि त रेहाना तबस्सुम या नजमा काविश एक्टिंग रेहाना तबस्सुम ऐं मां ॿिन्हिनि खे एक्टिंग जे हवाले सां ॾींदुसि वधीक सुठी एक्टर्स आहिनि ॿिन्हिनि खे मार्क्स 50-50 ॾींदुसि मां 50-50 मार्क्स ॾींदुसि ठीकु आहे हिते मां ॿियो नालो खणणु चाहींदसि फातिमा मंगी या उरूसा कुरैशी 50-50 ॿिन्हिनि खे छो त मेन कैरेक्टर्स जा उहे तव्हां वटि ॿई मेन आहिनि न ऐं फातिमा टैलेंटेड हुई वधीक मूंखे लॻे थो छो त हुन जॾहिं शुरूआति कई त हुन टाइम खां हिकिड़ो सुठी मिच्योरपन हुनजी एक्टिंग में हूंदो हो अरूसा थोरो टाइम वरितो आहे को शक कोन्हे हीरोइन हुई मेन लीड हुई टाइटल हो मुंहिंजो त हुनखे थोरो टाइम लॻो आहे छो त न्यू हुई सफ़ा ऐं मूंखे लॻे थो फातिमा शुरूआति हुनखां पहिरीं कई हुई त उहो थोरो वधीक हुनखां बहितर हुई ठीकु आहे हिते हिकिड़ो अहिड़ो नालो बि आहे जंहिंजे बारे में मां ज़रूरु पुछणु चाहींदुसि तव्हां खां समर निज़ाम या किरन अब्बासी मां दिलि सां पूरी ईमानदारी सां चवंदुसि 50-50 ॿिन्हिनि छो त हुन जेको नजमा वारो करेक्टर कयो ऐं उन करेक्टर खे उन प्रॉपर लेवल खां शुरू अॻियां वधायो तव्हां त हिन में का शक कोन्हे त उहो करेक्टर असांजो बैलेंस थी वियो सही जेकॾहिं हुनमें थोरो बि को हल्को आर्टिस्ट हुजे हा त मुंहिंजो पूरो ड्रामो वेही रहे हा छो त मुंहिंजे हिसाब सां उहो ड्रामो सॼो नजमा करेक्टर जो नेगेटिव जो ज़ाहिर हू करेक्टर करे छॾियो ड्रामो बिल्कुलु हल्को आहे उहो न कैरेक्टर मुंहिंजो हुयो न उहो समर जो उहो कैरेक्टर पंहिंजे अंदर ई वॾो कैरेक्टर हुयो उनखे वाकई हक़ीक़त ॻाल्हि आहे उनखे निभाइण में प्रॉब्लम्स बि खोड़ हुन जेतिरो एपिसोड कया ऐं तमामु सुठो कयो हुन में को शक कोन्हे हुन पंहिंजी पूरी ईमानदारी सां जेको कयो पोइ हुन जाइ खे तव्हां जेको कयो उनमें बि को शक कोन्हे त मां ॿिन्हिनि खे 50% हलो थैंक यू सो मच या ओके अच्छा ठीकु आहे असांखे ख़बर बि पइजी त हेतिरा मिनट्स असां वटि आहिनि अञा तव्हांखे जेको आहे मूंखे बर्दाश्त करिणो पवंदो अञा तव्हांखे 12 मिंट जेको आहे अच्छा तव्हां वधीक ट्रैवल जेको पसंदि कंदा आहियो करणु बाय रोड कंदा आहियो या बाय एयर बाय रोड मां तमामु घणो सफ़र इन करे मां जॾहिं जॉब ते हुउसि चैनल जी हिकिड़ी हेड हुउसि मां तॾहिं बि लाहौर इस्लामाबाद बाय रोड ऐं बाय रोड वधीक सुठो लॻंदो आहे मूंखे पर बाय ट्रेन जॾहिं मां शूट जी पंहिंजी टीम सां गॾु हूंदो हुयुसि त पोइ वधीक बाय ट्रेन सुठो लॻंदो हो हिकिड़ो मज़ो तफ़री हूंदी हुई ईज़ी रिलैक्स होके वेंदा हुआसीं सही ऐं तव्हां वधीक किथे वञणु पसंदि कंदो कहिड़े मुल्क या कहिड़े शहर मां जापान वियो आहियां 2-3 दफ़ा मलेशिया सिंगापुर घणो वियो आहियां शुक्र आहे पर मूंखे जेको आहे सिंगापुर सभ खां बेस्ट लॻे थो एतिरो नंढिड़ो ऐं एतिरो साफ़ु सुथिरो मुल्क एतिरी सुठी उते जी जेके आवाम आहे मूंखे सभ खां सुठो उहो लॻो त सिंगापुर बेस्ट आहे तव्हांखे खाधे में वधीक छा वणंदो आहे फास्ट फूड वधीक खाईंदा आहियो या देसी न मूंखे देसी बिल्कुलु वणंदो आहे छो त फास्ट फूड घणो खाधो आहे त देसी ऐं सब्जियूं ख़ासि करे भिंडी मुंहिंजी पसंदीदा कीमा भिंडी हूंदी आहे जे घर वारा ठाहींदा आहिनि हिसाब सां त सब्जियूं वधीक कीमा भिंडी त माना मटर भिंडी मटर कीमा ॿुधो आहे न कीमा भिंडी बि हूंदो आहे अच्छा असां पठान ठाहींदा आहिनि थी सघे त उहोई मां सोचां पई त इहा कहिड़े क़िस्म जी डिश आहे ठीकु आहे ज़बरदस्त अच्छा आतिफ़ असलम खे तव्हां वधीक ॿुधंदा आहियो या राहत फ़तेह अली खान राहत खे इन जो रीज़न राहत ॾिसो आतिफ़ माशा मतिलबु सुठो सिंगर आहे को शक कोन्हे पर जेके ख़ानदानी सिंगर चवंदासीं न उहो राहत आहे राहत जी आवाज़ ऐं आतिफ़ जी आवाज़ में तमामु घणो फ़र्क़ु आहे आतिफ़ बिल्कुलु सुठो सिंगर आहे हिन में को शक कोन्हे पर चॉइस जे हिसाब सां मूंखे राहत वधीक वणे थो अच्छा काशिफ़ अगाणी या आमिर शाह
ॾिसो गज़ल गायक जे हिसाब सां मूंखे जेके स्लो सॉन्ग हूंदा आहिनि मूंखे काशिफ़ जी आवाज़ सुठी थी लॻे सही जिते स्लो सॉन्ग हूंदा आहिनि फास्ट जे हिसाब सां आमिर सुठो आहे मां ॿिन्हिनि खे ॿुधो आहे जे स्लो सॉन्ग ॿ टे मूं ॿुधा आहिनि काशिफ़ वारा मूंखे सुठा लॻा आहिनि लाइट सॉन्ग जेके हूंदा आहिनि ऐं फास्ट मूंखे पोइ आमिर जो सुठो लॻिया ठीकु आहे भला ज़हीर मीरजत या अली अकबर पठान ज़हीर मिर्ज़ा अली अकबर जे लाइ छा चवंदव अली अकबर जे लाइ छा अली अकबर चवंदव डायरेक्टर आहे सुठो डायरेक्टर आहे पर जो मां मूंखे सभु जेके मुंहिंजा दोस्त सुञाणनि मां सिधो ॻाल्हाईंदो आहियां कंहिं बि कोन्हे ज़हीर सुठो डायरेक्टर आहे मां हमेशह चवंदो आहियां कुझु नाला अहिड़ा आहिनि जेके मूंखां वधीक सुठा आहिनि मां हमेशह ऑनर चयो आहे ज़हीर लतीफ़ काज़ी हुसैन शेख ही मूंखां वधीक सुठा डायरेक्टर आहिनि ठीकु आहे मां कमु पियो कयां मां सुठो पियो कमु कयां जेके बि आहे पर हिकिड़ी डायरेक्टर पॉइंट ऑफ व्यू सां जेको शइ ठाहींदो आहे न हू क्रिएटिव हिकिड़ी शइ खे ठाहे करे कंदो आहे मां फार्मूला कमु कंदो आहियां छो जो मां हलंदो आहियां हवा जे हिसाब सां जिथे हवा जो रुख आहे उन हिसाब सां कमु कंदो आहियां हू कंदा आहिनि आर्टिस्टिक कम जे लाइ त वेट कंदा आहिनि त मां हीअ कयो भले हींअर थोरा थींदो न माहौल जे हिसाब सां पोयां हुजनि पर डायरेक्टर वॾा आहिनि हिन में का शुक्र अली अकबर जेकॾहिं डायरेक्टर न हुजे हा त अली अकबर छा हुजे हा मां डायरेक्टर न हुजां हा त मुंहिंजी ख़्वाहिश पहिरीं फ़ौज में वञण जी हुई जो मुंहिंजे घर वारनि न कयो मां पुलिस ऐं फ़ौज में हुजां इहो कंफर्म आहे सही त मुंहिंजे ख़्याल सां तव्हां कोई पुलिस जो कैरेक्टर बि कया कुझु वर्दी वग़ैरह पाती आहे मूंखे यादि अचे थो हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई मुंहिंजो पहिरियों ड्रामो क़िस्मत हा त मलीर में असां शूट पिया कयूं हाणे हुते ॿ मोबाइलूं पंहिंजे तालुकात ते घुरायूं सभु कुझु हाणे जेकॾो SHO घुरायो हू न पहुची सघियो ओहो हाणे छा कयां राति जो 2 मोबाइलूं हुते घुरायूं हुते थाने वारनि खां रिक्वेस्ट करे सभु पोइ जल्दी जल्दी वर्दी पाती मां पाण शुरू करे छॾियो सही उहो बि कैरेक्टर हिकिड़ो नंढो कयो हुनमें अहमद मेमन सां ऐं मारवी सां हिन सां कुझु सीन हुआ मुंहिंजा सही सही त मजबूरन कुझु कयो हिकिड़ो कैरेक्टर में बसि सही पर मुश्किल कमु आहे एक्टिंग मुश्किल कमु आहे न उहो त बिल्कुलु आहे पर तव्हां जहिड़ा डायरेक्टर्स जेकॾहिं हुजनि त पोइ मुंहिंजे ख़्याल सां एक्टिंग आसान थी वेंदी आहे हिन में कोई शक कोन्हे को त अहिड़ा डायरेक्टर्स तमामु घटि हूंदा आहिनि जेके सही तरीक़े सां टैलेंट खे सम्झनि ऐं आर्टिस्ट खे सम्झनि त ही बेसिकली एक्टिंग करणु चाहे बि थो या नथो चाहे छो त तव्हां उन ई टैलेंट खे प्रमोट कयो आहे अॻिते आंदो आहे जेके वाक़ई सीरियस ऐं सिंसियर हुया न्यू टैलेंट खे हमेशह में हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहे न्यू टैलेंट घणो असांखां राब्तो थो करे हाणे उर्दू साइड ते बि घणा ॾिसो राब्तो करणु या ख़्वाहिश करणु बुरी ॻाल्हि कोन्हे त असां एक्टर ठहणु चाहियूं त असांखे मौक़ो नथो मिले एक्टिंग तमामु प्रोफेशनल जॉब आहे माण्हू न्यू टैलेंट मॉडलिंग ऐं एक्टिंग खे गॾु था करे छॾनि त यार मॉडलिंग वांगुरु हूंदो मॉडलिंग डिफरेंट शइ आहे एक्टिंग आर्ट आहे जेसि ताईं तव्हांजे अंदरि न हूंदो हू टैलेंट तेसि ताईं हू तव्हां नथा करे सघो ठीकु आहे न त हिन में तव्हांखे पहिरीं त हुनजे पंहिंजे अंदरि ॾिसो त मां एतिरो टैलेंटेड आहियां पंहिंजे पाण खां पुछो ईमानदारी सां पुछा कयो पोइ ट्राई कयो पोइ हुनजी महिनत कयो पोइ हिन में प्रोसेस आहे टाइम थो लॻे 2 ॾींहंनि में नथो थिए सभु कुझु सही त हुन हिसाब सां पोइ जंहिंमें टैलेंट हूंदो त बिल्कुलु हुनखे एतिरा चैनल आहिनि मौक़ो मिलंदो ज़रूरु अरे ॿियो अॼुकल्ह ॾिसो माशाल्लाह सां जीअं असांजी इंडस्ट्री अॻिते वधी रही आहे मूवीज़ जी तरफ़ अची रही आहे त तव्हांजो कोई अहिड़ो इरादो मूवी करण जो मां बिल्कुलु हिकिड़ी लाइनअप करे वेठो आहियां बाक़ाइदा हुनजे पेपर वर्क थियो आहे मां कुझु म्यूज़िक राति सां बाक़ाइदा सॉन्ग आहिनि मुंहिंजा बसि हाणे हालात ख़राबु थी विया त इन करे प्रोसेस रुकिजी वियो हुनमें 2 गाना राहत जा आहिनि हिकिड़ो अभिजीत जो आहे हुतां वरितो आहे बाक़ाइदा ईअं अहिड़े लेवल जो प्लान करे वेठा आहियूं जंहिंजी कुझु शूट हिते आहे कुझु तुर्की में आहे त हू बसि हाणे कोरोना जे करे सभु ब्रेक थी वियो पर मूवी आहे प्लान में आहे माशाल्लाह स्क्रिप्ट बि लिखरायो आहे इंशाल्लाह मां तव्हांखां ॿियो इहो बि पुछणु चाहींदसि लाज़मी पुछणु चाहींदसि छो त हींअर तव्हां उर्दू साइड कमु करे रहिया आहियो त मुंहिंजो चवण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त ही असांजा जेके ड्रामाज़ आहिनि माशाल्लाह सभिनीनि खे ख़बर आहे त इलाही वॾे लेवल ते कमु कयो वञे थो पर असांजी मूवीज़ जेके आहिनि उन्हनि जो छो एतिरो मयार सुठो न आहे तव्हां अगरि जे पड़ोसी मुल्क जे हिसाब सां उनखे अगरि कंपेयर कयो पहिरां त 122 करोड़ ऐं 22 करोड़ केतिरो फ़र्क़ु आहे 100 जो फ़र्क़ु आहे असां 22 करोड़ वारा कंट्री आहियूं हुते 122 करोड़ आहे ठीक 1 अरब 22 करोड़ असां वटि टोटल सिनेमाज़ जी जेकी हींअर तादाद आहे 125 130 आहे टोटल पाकिस्तान में जेके मौजूदु आहिनि ठीकु आहे हुते सिर्फ़ु 250 खां 300 हिकिड़े शहर में आहिनि त जॾहिं बजट जो एतिरो घणो फ़र्क़ु आहे न हुते फ्लॉप मूवी बि पंहिंजे पैसा कढे थी
हिते वॾी मां वॾी केतिरो ख़र्चु कंदो। मिसाल आहे हिकिड़ी मूवी ते हुते 1 अरब में मूवी ठहे थी, 50 करोड़ में बि ठहे थी, 2 अरब में बि ठाहींदा आहिनि, छो त उनखे ख़बर आहे त हू पैसा उनजा हिकिड़े हफ़्ते में। अच्छा, हुते पड़ोसी मुल्क में हिकिड़ी शइ बि आहे, मानी खाइनि न खाइनि नई मूवी लाज़मी ॾिसंदा हो। हुते हिकिड़ो शामिल आहे शइ, कॉन्सेप्ट आहे त नई मूवी ईंदी लाज़मी हू ॾिसंदा, चाहे कंहिंजी बि हुजे, त हू पैसा रिकवर थींदा आहिनि। हिते तव्हां कोई स्पेशल हूंदी त माण्हू सोचींदो, पोइ वेंदो। त असां जेको वधि में वधि बजट आहे न, जेको हींअर मूवी ईंदी हिकिड़ी अचण वारी आहे तमामु वॾी मूवी जेके आहे मोला जेट पार्ट 2 जेका अचे पई, हीअ ठही आहे 25 करोड़ में, बकोल हुननि जे 22-25 करोड़ में। हीअ सभ खां वॾो बजट आहे। न त मां मूवी लाइनअप पियो कयां 8-10-12 करोड़ खां मथे असां नथा वञी सघूं। हीअ वॾी मूवी जी ॻाल्हि पियो कयां जेको असां वटि तव्हां ॾिसो पिया हुमायूं जी या जेके मूवी अचियूं, त हिन खां वधीक। पर तव्हां क्वालिटी वाइज़ ॾिसो, तव्हां जेकॾहिं हीअ 4-5 मूवी जो आयूं आहिनि, तव्हां ॾिसो क्वालिटी वाइज़ तव्हांखे हुननि खां घटि नज़र न ईंदियूं। बिल्कुलु सही था चओ। मोला जट हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे ऐं इहो मोला जट जे हवाले सां मां थोरी ॻाल्हि इहा बि करणु चाहींदसि त वॾी मतिलबु प्राउड मूमेंट आहे इहो पाकिस्तान जे लाइ, ऐं मुंहिंजे लाइ स्पेशली प्राउड इन करे मां फील कंदी आहियां मोला जट जे हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ, छो त उनजी जेका सेट डिज़ाइनर आहे उहा हिकिड़ी छोकिरी आहे ऐं उहा मुंहिंजी फैमिली जी आहे, मुंहिंजी कज़न आहे, हुन जो नालो आहे नमसा अब्बासी। छो त हुन खोड़ सारा कमर्शियल्स बि कया आहिनि ऐं कोक स्टूडियो जो हिकिड़ो पूरो जेको आहे सीज़न जेको आहे उन्हनि सेट डिज़ाइन उन्हनि कयो हो। त नमसा तव्हां तमामु सुठो कमु करे रहिया आहियो, पर इहो हमेशह जेको आहे हिकिड़ो कॉन्ट्रोवर्सी जो शिकार रही आहे मूवी। न का ॾिसो, हिकिड़ो फस्ट हुन में प्रॉब्लम हो त मोला जट जेके फस्ट हुई उन्हनि केस कयो, ख़तमु थी वियो, पाण में ठही विया आहिनि, उहो मसइलो ख़तमु थी वियो। पोइ ॿियो मसइलो कोरोना जो अची वियो आहे, सिनेमास बंदि आहिनि, त 8-10 वॾी मूवीज़ हींअर ब्रेक थियल आहिनि। त हींअर जेको शुक्र आहे कोरोना हाणे ख़तमु थी वियो आहे, त हाणे वरी चवनि पिया त सिनेमास ऑन पिया थियनि, त वरी हाणे सिनेमास खुलंदा त सॼी मूवी थी। ऐं हींअर बतायां, तव्हां 5-6 सालनि खां पाकिस्तानी मूवी ॾिसो, तव्हांखे राति ॾींहं जो फ़र्क़ु ई नज़र ईंदो। तव्हां इहो न त चई सघो त यार छा आहे, ईअं न चयो। क्वालिटी वाइज़ प्रोडक्शन, म्यूज़िक, डायरेक्शन, कास्टिंग, परफॉर्मेंस सभु तव्हांखे क्वालिटी मिलियूं। तव्हां कंपेयर ई न कयो न त हू छा पियो ठाहे, हू त बजट आहे न, एतिरो बजट मैनेज ई नथा करे सघूं। एतिरा पैसा हणण खां पोइ निकिरंदा कीअं, वसूल कीअं थींदा? आहे त बिज़नेस ई न। सही ॻाल्हि आहे, त कीअं वसूल थींदा? सही ॻाल्हि आहे। थैंक यू सो मच अली, मूंखे ख़बर आहे त तव्हांजी अॼु सॼी सिंधी हिते पूरी थी वई। तव्हां एतिरनि ॾींहंनि खां पोइ ॻाल्हाई हूंदी। न वाकई मूंखे तमामु सुठो लॻो, छो त मां थोरो हिकिड़ो अरसे खां हितां आउट आहियां ऐं मूंखे यकीन कयो, कल्ह मूंखे जॾहिं फ़ोन आयो त मूंखे दिलि खां ख़ुशी थी, छो त हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो एतिरी यादूं आहिनि न हिते, हिकिड़ी जाइ खां हिकिड़ी हिते जे अंदरि जेके रूम्स ठहियल आहिनि, हिते हॉल ठहियल आहिनि, हिकिड़ी जाइ ते यादूं आहिनि असांजी। एतिरो अरसो गुज़ारियो आहे असां हिते, त सुठो थो लॻे मूंखे। थैंक यू अली, थैंक यू सो मच। ॾाढी सुठी कचेरी रही, थैंक यू वेरी मच, ॾाढी सुठी कचेरी रही तव्हां सां। ऐं वेंदे वेंदे शोभी भाई का गानो ज़रूर ॿुधंदासीं। और थैंक यू सो मच शोभी भाई, आपने भी हमें बहुत अच्छा गाना सुनाया था और अभी भी हम सुनेंगे ज़रूर। त जी व्यूवर्स, आई होप त तव्हां इंजॉय कयो हूंदो। मूंखे ॾींदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़ जी। जी मौला अली मौला, किसी भी मैदान विचों जा सुन ले, सुन ले, सुन ले, नहीं भजदा अली वाला, प्यारा लगदा अली वाला। सोना लगदा अली वाला, प्यारा लगदा अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला।